अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अॼु साईं असांजे प्यारे भाउ प्यारो दोस्त जो जनम ॾींहुं आहे ऐं मीर तारिक ख़ान बोज़दार साहब भलीकार ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ज़फरुल्ला भुट्टो साहब, वॾी महिरबानी। थैंक यू साईं, तव्हां ख़ूबसूरत हिकिड़ो प्रोग्राम सजायो आहे, डिजिटली प्रोग्राम। मुंहिंजे बर्थडे जे हवाले सां, मुंहिंजे जनम ॾींहं जे हवाले सां, मुंहिंजे सालगिरह जे हवाले सां तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब तव्हांजा जो तव्हां मूंखे त साईं मुंहिंजे त बर्थडे पोइ विश कयो पिया। महिरबानी। दोस्तो अदा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, कुझु साल अॻु में जॾहिं असां नओं अञा हे दुकानु खोलियो ते सोशल मीडिया ते, त मुंहिंजे नंढे भाउ मूंखे ॿुधायो त हिकिड़ो छोकिरो आहे, नंढिड़ो नौजवान आहे, ठीकु आहे, पेज रन कंदो आहे सलाम सिंध जे नाले सां, लखे फॉलोअर अथसि। मां चयो अच्छा, त मां चयो कहिड़ो आहे ॾेखारे। हुन साईं ॾेखारियो, ॾिठोसीं, पोइ वेंदे वेंदे साईं जॾहिं मां व्हाट्सएप में हिन जो नंबर हुयो राब्तो कयोमांसि, हिन दोस्त खे सलाम आहे साईं, विदिन सेकेंड्स में हिन मूंखे जवाबु ॾिनो। असां साईं उन टाइम अञा नवां नवां हुयासीं, सम्झो बालक हुयासीं सोशल मीडिया ते। हिन जॾहिं जवाबु ॾिनो मुंहिंजी हेॾी दिलि थी वई। मां चयो हल भेण, जंहिंजा लखे फॉलोअर आहिनि उन असांखे एॾी मन मोट ॾिनी साईं। हुन प्यारे साईं भाउ महिरबानियूं। ज़फरला साहब, इहा गुड़िया तव्हांजी मोहबत आहे, प्यारा भाउ, तव्हां मुंहिंजा वॾा भाउ आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हां मूंखे अॼु बर्थडे, मुंहिंजे सालगिरह, मुंहिंजे जनम ॾींहं ते तव्हां मूंखे विश कयो पिया, इहा मुंहिंजे लाइ एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं यूएसए में रही करे, पर ईअं न आहे यूएसए में हुजो या सिंध में हुजो, जिते बि हुजो, पर इहा हिकिड़ी मोहबत आहे, हिकिड़ी चाहत आहे। ऐं जेके दोस्त कमेंट्स अॼु त बाक़ाइदा ईअं स्पीड सां जेके आहिनि रफ़्तार में, जहाज़ जी रफ़्तार में हलनि पिया, उन्हनि सभिनीनि जी महिरबानियूं ॿिन्हिनि हथनि सां। नंढो भाउ तारिक, तव्हांखे तव्हांजो बाक़ाइदा ईअं हिकिड़ो शुक्रगुज़ार रहंदो जेके तव्हां मैसेज कयो पिया। महिरबानियूं, लख कुर्ब तव्हांजा साईं, लख लाइक तव्हांजा, सभिनीनि जूं मोहबतूं साईं, जेकी मूंखे मुंहिंजे बर्थडे ते विश करनि पिया। जी ज़फर भाउ। बिल्कुलु तारे भाउ ऐं ॿी दोस्तनि खे जी महिरबानी साईं। तव्हांजा दोस्तनि जा कमेंट्स बि मां अॼु सॼा पढ़ंदासीं बि, शो कंदासीं, ठीकु जी आहे। ऐं उन सां गॾोगॾु अदा मां सिर्फ़ु दोस्तनि खे उहा शइ थो ॾेखारणु चाहियां, ठीकु आहे, जेका ॾिसी करे साईं असां जॾहिं सफ़र शुरू कयोसीं न, स्क्रीन साईं थी वई। साईं, मोहबतूं तव्हां दोस्तनि जूं, तव्हां बिल्कुलु जेसिताईं तव्हां ज़फरला जेसिताईं साहब। तव्हां दोस्तनि जा कमेंट्स पढ़ो, बिल्कुलु मां बिल्कुलु कंटिन्यू साईं, कयां। पीर गुलाम बरी जिलानी साहब, वॾी महिरबानी। ऐं सतार लुंड साहब, मोहसिन शाह, सभु दोस्त हिकु ई मैसेज करनि पिया, हैप्पी बर्थडे। सो मां उन्हनि जा सिर्फ़ु नाला खणंदुमि ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी। रहमान अली जतोई साहब, सैयद सजाद जिलानी साहब, फरहान अली सेठ, सेवा बलोच असांखे ॿुधनि पिया, मिटीअ जा माण्हू, वॾी महिरबानी। अज़हर अली, वॾी महिरबानी। काशिफ़ अली आरिसर साहब, वॾी महिरबानी। ज़ाफ़ी मीराणी सदको साईं, वॾी महिरबानी। ऐं ज़फरुल्ला भुट्टो साहब, हैप्पी बर्थडे। थैंक यू ज़फरुल्ला साहब, जो मैसेज बि अची वियो। अज़हर अली, वॾी महिरबानी। सैयद दानिश सदीकी साहब, वॾी महिरबानी। ऐं जयवी लांघा साहब, वॾी महिरबानी। वफ़ा मुश्ताक अहमद, वॾी महिरबानी। बशीर अहमद बलोच साहब, वॾी महिरबानी साईं विश करण लाइ। होबली बुरडो साहब, वॾी महिरबानी, विश करनि पिया, वॾी महिरबानी। अमीर बख्श मल्ला साहब, अमीर हुसैन मल्ला, सॉरी, वॾी महिरबानी। खादिम हुसैन, वॾी महिरबानी। अल्ताफ़ खान, वॾी महिरबानी। गुलाम कादिर माहिर साहब, वॾी महिरबानी। मुश्ताक अली, वॾी महिरबानी। गुलाम फरीद, वॾी महिरबानी। इदरीश मुश्तबा, वॾी महिरबानी। जानी महर कादरी असांखे ॿुधनि पिया, वॾी महिरबानी। आबिद अली फुल फोटो साहब, वॾी महिरबानी। अहमद अली, वॾी महिरबानी। सेठ सेवा बलोच, आमिर खोखर, इदरीश मुश्तबा साहब, वॾी महिरबानी। सदरदीन गबोल कादरी ॿुधनि पिया, वॾी महिरबानी। मोहम्मद याकूब खोखर, वॾी महिरबानी। केक किथे आहे? केक बि साईं ज़रूरु, हाणे हे डिजिटली विशिंग आहे, सो केक बि ज़रूरु तव्हांखे ॾेखारींदासीं बाक़ाइदगी सां, ऐं सभिनी दोस्तनि खे इनवाइट बि कंदासीं।
आसिफ मीरानी साहब वॾी महिरबानी, मोहम्मद इदरीस महिरबानी, इनामुल्ला भुट्टो साहब वॾी महिरबानी। केक किथे आहे इनामुल्ला साहब? केक बाबा सुभाणे ईंदो न, अॼु ऑर्डर ॾेई छॾियो आहे, सुभाणे बाक़ाइदा केक ई केक आहिनि। अस्सलाम वालेकुम ज़फर भुट्टो साहब वॾी महिरबानी, बुगियो जान मोहम्मद वॾी महिरबानी, मज़हर अली समेजो साहब तारिक बुज़दार वॾी महिरबानी साईं, रऊफ़ चांडियो साहब वॾी महिरबानी। काफ़ी मैसेज अचनि पिया असांखे। असलम मस्तोई साहब वॾी महिरबानी, शोबी अल बलोची वॾी महिरबानी साईं, हकीम मोहम्मद वॾी महिरबानी, लख कुर्बान जा, बाबर करीम शर साहब वॾी महिरबानी। काफ़ी दोस्तनि जूं मोहबत प्यार भरिया जेके मैसेज मूंखे बर्थडे विश करनि पिया, उन्हनि जूं वॾी महिरबानियूं, लख कुर्बान सभिनी संगत दोस्तनि जा। जेके जेके दोस्त हिन वक़्तु असांखे जेके मैसेज मूंखे करनि पिया, बल्कि असांखे जेको विश करण वारो ही प्रोग्राम सजाइण वारो आहे, उहो आहे ज़फरला भुट्टो साहब फ्राम USA। ही जेको सेट सॼो सजायो आहे, तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसो था, ही सॼो ऑनलाइन जेको सेट सजाइण वारो आहे उहो आहे ज़फर भुट्टो साहब। ऐं उन सां गॾु जेकी पब्लिक दोस्त हिन वक़्तु फैमिली मेंबर ॾिसनि पिया, उन्हनि जी महिरबानी आहे। अस्सलाम वालेकुम वॾी महिरबानी, कराची खां आपका केक कहाँ है करीम जान साईं, केक सुभाणे बाक़ाइदा। जुल्फ़कार अली सहतो साहब हैप्पी बर्थडे बोज़ार साहब, थैंक यू साईं वॾी महिरबानी जुल्फ़कार सहतो साहब। साहिल सिंधी अस्सलाम वालेकुम साईं, साहिल बलोच जरवार खां अमा खे जन्मॾींहं जूं मुबारकूं, ख़ैर मुबारकूं प्यारा। रमेश लाल वॾी महिरबानी, नदीम रज़ा महिरबानी, हैप्पी बर्थडे तारिक गुलज़ार, थैंक यू। है सभिनी दोस्तनि जी महिरबानी साईं। हकीम अली मोहब्बत अली वॾी महिरबानी साईं, इदरीश मुजतबा साहब वॾी महिरबानी साईं, लख कुर्बान जा बार बार कमेंट्स अचण करण लाइ। ऐं लाला हाफ़िज़ साहब वॾी महिरबानी साईं, मज़हर अली समेजो साहब वॾी महिरबानी, हमेशह ख़ुशि हुजो। जेके जेके दोस्त हिन वक़्तु विश करनि पिया, उन्हनि जूं मोहबतूं, उन्हनि जूं चाहतूं। ताहिर अली जोखियो साहब वॾी महिरबानी, ताहिर अली फ्रॉम कराची, ताहिर अली जोखियो साहब वॾी महिरबानी। ऐं न्याज़ मोहम्मद महर साहब असांखे ॿुधनि पिया, हैप्पी बर्थडे, थैंक यू ब्रो साईं, केक खाराइजो साईं, हुकुम आहे बिल्कुलु खाराईंदासीं बाबा। साजिद शाहणी साहब, गुलाम रसूल साहब, निज़ामणी साहब अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, वेलकम साईं, वेलकम भलीकार। ऐं अदा तारिक हाणे ज़फर साहब खे ॻाल्हाइण ॾियो साईं, ठीकु आहे, ज़फरला भुट्टो साहब बि अची चुका आहिनि, वेलकम भलीकार साईं। वॾी महिरबानी तारिक, वॾी महिरबानी, ठीकु आहे। मां असल में हिकिड़ी शइ ॾेखारणु थो चाहियां दोस्तनि खे, उहा अलाए छाजे करे ड्रामा थी करे पई नथी अचे। साईं को मसइलो न, बर्थडे ते इहे ड्रामा वेड़े थींदा रहंदा आहिनि, छो जो बर्थडे ते हमेशह फन मज़ाक भोग मस्ती। मां हिकिड़ी ॻाल्हि दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ही जेको सेट आहे, ही जेको प्रोग्राम सजाइण वारो आहे, उहो आहे ज़फरला भुट्टो साहब, माशाल्लाह उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। अॼु उन्हनि मुंहिंजे बर्थडे ते, मुंहिंजे जनमॾींहं ते वॾो सेटअप ठाहियो आहे साईं। ही ऑनलाइन सेटअप ईअं घड़ी में न ठहंदा आहिनि, ही तस्वीरूं, ही पुकड़ा, ही ॾिसो था पोयूं तव्हां। सो वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब। मौलवी अब्दुल अज़ीज़ असांखे थर पार्कर खां ॿुधनि पिया साईं, वॾी महिरबानी साईं, हैप्पी बर्थडे तारिक भाई, अल्लाह पाक ख़ुशि रखे। अली हैदर साहब वॾी महिरबानी, जुल्फ़कार भुट्टो साहब वॾी महिरबानी साईं, लख कुर्ब साईं। सभिनीनि जूं मोहबतूं चाहतूं। उमर ओडो साहब असांखे ॿुधनि पिया, एजाज़ चांडियो ॿुधनि पिया, ॾिसनि पिया ऐं मैसेज करनि पिया, महिरबानी साईं, लख कुर्ब। हुसैन भाई खलीली बोज़ार साहब असांखे ॿुधनि पिया, वॾी महिरबानी साईं, लख कुर्ब। मुंहिंजे बर्थडे ते जेके बि बाबा मैसेज जेके कमेंट्स करनि पिया, उन्हनि जूं मोहबतूं चाहतूं, कश्मीर खां कराची, बल्कि हाणे कश्मीर खां वठी USA, ऐं काफ़ी मूंखे त ख़बर पइजी वेंदो न हिते सर लाइव। वाह अस्सलाम वालेकुम जलाल दोस्तो, चांडियो हिकु खुश लॻा। आमदीद। अॼु तव्हां सां हाज़िर आहियां मां हिकिड़े साईं दोस्तनि खे ॿुधायां, तारिक यादि जी जी हे पाण ॿिन्ही जो न पहिरियों स्ट्रीम यार्ड जो प्रोग्राम आहे, ठीकु आहे। ऐं बिल्कुलु दोस्तनि ॾेखारियां, तारिक बुज़दार खे जॾहिं मां पहिरियों दफ़ो ॾिठो न त सफ़ा जलाल लॻो पियो, जलाली में हुयो साईं, बिल्कुलु। ही मुंहिंजे हिसाब सां 2018 या 19 जी ॻाल्हि आहे ज़फरला साहब, मूंखे महसूसु थिए थो ईअं। 2019 जी ॻाल्हि आहे, जॾहिं पहिरियों प्रोग्राम हुयो, ठीकु जी आहे। जी ऐं बिल्कुलु तारिक खे मुछनि जी सावल बि न आई, तॾहिं जो प्रोग्राम। बिल्कुलु साईं, बिल्कुलु। ही जेको आहे 2019 जो प्रोग्राम, ऐं बाक़ाइदा ऐं मूं वटि कैमरा जेके हुई हिते, उहा बि HD न हुई, हाणे अलहमदिल्ला HD कैमरा बि आहे। ऐं हुन खां अलावा त पंहिंजो जलाल वांगुरु टोपी पाइण जो मूंखे शौक़ु हुयो। काफ़ी दोस्त जेके आहिनि
उहे प्राउड महसूस कराईंदा, हाणे अॼु ताईं बि कराईंदा आहिनि। सो तमामु बहितरीन साईं, यादगिरियूं। बिल्कुलु। वाह ऐं वाह। दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर आदा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु असांजे प्यारे भाउ तारिक बोज़दार जो जनम ॾींहुं आहे। मां नॉन कॉपीराइट म्यूज़िक खणी आयो आहियां स्पेशली ॻोल्हे। मोहबतूं साईं, मोहबतूं, लख कुर्ब मोहबतूं। ऐं दोस्तनि खे ॾेखारियां त साईं जॾहिं ॾिसो हे आहिनि साईं, छा चवनि था सोचींदा हूंदव त तव्हां हिकिड़ो लाइव हे वीडियो छाजे करे ठाहींदा आहियो, इन जे करे ठाहींदा आहियूं त 2 साल 2.5 साल अॻु में तारिक बोज़दार ऐं ज़फ़र भुट्टे जो सफ़र कीअं शुरू थियो, त तारिक खे उन टाइम स्ट्रीम यार्ड जी बि ख़बर न हुई त ॾिसो तारिक चए छा थो। मूंखे त ख़बर पइजी वेंदो न हिते सर लाइव। अस्सलाम वालेकुम दोस्तों, खुश आमदीद। अॼु तव्हां सां जी जी बिल्कुलु साईं अचे थो ऐं तव्हांखे वेलकम कयूं था वॾी रमज़ान महिरबानी मुबारक। साईं, वॾी महिरबानी, लख थोरा जो असां तव्हां जेको आहे असांखे जेको टाइम ॾिनो ऐं प्रोग्राम में घुरायो असांखे, सो इहे तव्हांजा कुर्ब लखे कुर्ब। तो हिन वक़्तु तव्हां जी अमेरिका जी में साईं, वेठा हो, असां घोटकी में वेठा आहियूं। इहा हिते डिजिटल हिकिड़ी सिंध आहे असां। इहे साईं हे उहो आहे जॾहिं पहिरियों दफ़ो तारिक सां मां लाइव प्रोग्राम कयो, मां तारिक जो इंटरव्यू वरितो हुअमि। साईं यादगिरियूं संभाल कमु ईंदई, इहा हिकिड़ी चवणी आहे, हिकिड़ी शाइरी आहे, घणी त मूंखे सॼी त मूंखे कोन थी अचे, पर यादगिरियूं संभाल कमु ईंदई आहे तमामु बहितरीन साईं। अॼु जेको ओए थी इहे जंहिंमहिल लाइट वेंदो थी पोइ मां ई अंधेरे में थी वेंदो आहियां। अॼु बि बर्थडे ते बि लाइट विञायो, ॾिसो अधु पासो मुंहिंजो हलियो वियो। इहे लाइट जा कमालात बि हूंदा आहिनि साईं कॾहिं कॾहिं। कोई मसइलो न आहे तारिक बोज़दार, दू जरवार में न असां दोस्तनि जी दिलनि में रहंदो आहे प्यारा भाउ। हे सभु मोहबतूं जेके साईं, मोहबतूं। कमेंट करंदा हे ॾिस अॼु त समुंड उथली पियो आहे कमेंट्स जो। इहे साईं सभिनी जूं मोहबतूं, फैमिली मेंबर्स आहिनि जेके बि इहे कमेंट्स करनि था, हिननि जूं मोहबतूं, हिननि जूं चाहतूं। साईं हिकिड़ी कमेंट्स मां हिते तव्हांखे गुज़ारिश कंदुमि, उन खे तव्हां थोरो पिन कजो। अजब गुल हेसबाणी साहब खे तव्हां थोरो पिन कजो त हिन जी तव्हांखे मां थोरी हिस्ट्री ॿुधायां। अजब गुल हेसबाणी साईं ही पाण अलहमदुल्ला ऑफिसर आहिनि, पुलिस ऑफिसर आहिनि, मूंखे ईअं महसूसु थिए थो, यादि अचे थो। पर ही जेके दोस्त मूंसां साईं जॾहिं मां ऑडियो लाइव ईंदुमि 2013-14 जी ॻाल्हि आहे, 14 मुंहिंजे साथ 14 जी ॻाल्हि आहे, मां जॾहिं ऑडियो लाइव ईंदुमि त ही दोस्त मूंसां उन टाइम खां कनेक्ट आहे, हिन खे मां सलाम पेश कयां थो। ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि, सभु फैमिली मेंबर आहिनि, पर हे दोस्त जेको आहे मुंहिंजे नज़रुनि ते अचे थो न त मूंखे उहा यादि अची वेंदा आहिनि ॾींहं, बाबा हे दोस्त मुंहिंजे ऑडियो लाइव में ईंदो जॾहिं मां FM वांगुरु हिकिड़ो प्रोग्राम कंदो 2014 में। बिल्कुलु। हा तारिक ॾिस उन टाइम असांजे मथे ते ज़मीन ते कुझु फसल हुई, हाणे सफ़ा हा लक जी ॻाल्हि आहे भई, इन में को शक न आहे, बिल्कुलु हुन इहा टाइम में ख़ुशी मज़ा थिए पई तव्हांखे जेको ॿार बि हुया। बिल्कुलु साईं तारिक जा हवाल तव्हांखे ॿुधायूं। हिकिड़े क़िस्म जी ख़ुशनसीबी आहे, असां ख़ुशनसीब आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु आहियो। उहो हितां खां जेस वञे पाकिस्तान में कादे माशाल्लाह पूरे पाकिस्तान ख़बर बि आहे। ऐं ॿिए त वरी हिते जेको मुंहिंजो शहर आहे जरवार शहर, उहो जेको आहे कंवर जी राम जो मशहूरु शाइर फनकार कंवर राम थी गुज़रियो, जेको ऐं तारिक रिसेंटली तव्हां मूमल जी माड़ी बि ॾेखारी, ऐं हाणे हुन टाइम बि पाण इहे हवाल कयूं कंवर पिया। राम जी भूमि बि असां हुनखे चई सघूं था। तमामु बहितरीन। किथे असांजो सिंध सोनो, ॾिसो न इहा बि हिकिड़े ख़ुशनसीबी आहे। विच में मिलाइण वारो कीअं न चवंदा आहिनि न, थोरो कमु कयोसीं मिलाइण वारो विच में को न को ज़रूरु जेको कढे ॾींदो। हाणे तव्हां नेटवर्क सां हिते ॾिसो गुम थी मिलाइण, तव्हांजो बि तालुक ऐं तारिक उन महिल ॾिस पोइ पेनाफ्लेक्स कोन्हे हा ॿिन्ही वटि। उन टाइम से पेनाफ्लेक्स कोन हुयो, मुंहिंजे छित जा जेके मथे नज़र ईंदा छा चवंदा आहिनि लाकड़ा हुया उन टाइम छित में। हाणे अलहमदुलिल्लाह गाॾ टीयर अची विया आहिनि। अड़े लाकड़ा न लकड़ा, लकड़ा, आई मीन लकड़ा, सही, सेम टू यू। दोस्तो हे ॾिसो माशाल्लाह तारिक पने अकिल सां तव्हां मूंखे ॿुधायो ऑलरेडी। पर तव्हां हिन वक़्तु जेको अमेरिका में रहो था, पर इहो मिलाइप वारो जेको हिकिड़ो सिस्टम आहे, इहे नंढे भाउ हिकिड़ी पेमेंट हिन जो इंटरव्यू कयो था, उन्हनि खे असां तव्हां 10 सालनि जे घर में वेठा मां हो। ॿुधायां थो। हा
तव्हां ट्रांसफार्म जे भर में वेठा हो न जेकी तव्हां ॾेखारियो पिया करे। बस प्यारा भाई ये ॾींहं सो शींहं इहे साईं उहे ॻाल्हियूं आहिनि जातो असांजो रिश्तो शुरू थियो। तव्हांखे न आहे ख़बर अदा ज़िंदगी तव्हां जॾहिं ॿिए माण्हू खे इज़त ॾींदा आहियो न ऐं तव्हांजे रिलेशन में सच्चाई हुजे मोहबत हुजे मुनाफ़क़त न आहे मतिलबु न आहे त पोइ ॿेड़ा बिल्कुलु पार पोइ साईं साल बि घटि आहिनि। सही ठीकु था आहे चओ साईं बिल्कुलु। न उन ॾींहुं मूंखे यादि आहे शाम जो मां वेठो हुअमि ॿाहिरि वञी करे ढंढ जे पासे में वञी वेही करे ट्रांसफार्मर जे पोयों लुकी करे हवा अचे पई लुकी करे प्रोग्राम बिल्कुलु साईं पर साईं लाइव बि त अचिणो हुयो न जुनून जोश 4 साल पहिरियां जी जोश ऐं अॼु जी जोश ज़फर साहब तव्हां छा सम्झंदा पाण? अल्हम्दुलिल्लाह साईं मालिक जा करम आहिनि तारिक बोज़दार साहब हिन टाइम बि अलाह पाक जा एहसान आहिनि। ठीकु बिल्कुलु आहे ऐं अलाह जी महिरबानी अदा पीर गुलाम बरी जिलानी साहब तव्हां यादि आयो साईं दिलनि में आयो बाबा सलामत रखे मौला खुश हुजो तव्हां अली कीअं यादि रजा न आयो। पंजवानी भाईजान बहुत शुक्रिया। ये सिर्फ कुछ यादें हमने शुरुआत की जब मैंने तारिक बोज़दार के साथ पहला शो किया था और वो मैंने पहला बिल्कुलु शो किया था तकरीबन 2019 में। बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु तमामु बहितरीनु साईं तमामु बहितरीनु यादगिरियूं ऐं तमामु बहितरीनु जेके प्रोग्राम उन्हनि ॾींहंनि में बि हुया अॼु जे अल्हम्दुलिल्लाह सुठा सुठा प्रोग्राम कयो विया जेतिरो असांखे थी सघे थो असां आवाज़ उथारियूं पिया हक़ सच जी। अदा आपकी मोहब्बत ने दिलों को रोशन कर दिया है। थैंक यू ऐं साईं। पीर गुलाम बरी जिलानी साहब तव्हां शादी खां पोइ गुमशुम थी विया हो असांजी दुआ आहे तव्हां वापसि अचो। ठीकु आहे बिल्कुलु एस डी ख़ासि अली साहब जोड़ी सलाम जोड़ी खे सलाम साईं महिरबानियूं हमेशह ख़ुशी जो बाबा महिरबानियूं लख कुर्ब जेके जेके दोस्तनि जा कमेंट्स रहिजी विया त उन्हनि खां बि माज़रत काफ़ी कमेंट्स त पढ़ी चुका आहियूं सभिनीनि जो बिल्कुलु ऐं दोस्तनि खे मोहबत ॿुधायां था जेके ईमोद वग़ैरह दिलियूं प्यार मोहबत मोकिलनि जा उन्हनि जी महिरबानी एस डी ख़ासि अली साहब लख कुर्ब अज़हर अली अदा मैं पाकिस्तान में बैठ कर यूएसए में रिमोट काम कर सकता हूँ। बिल्कुलु अज़हर अली साहब करे था सघो कमु साईं। ठीक है बिल्कुलु साहब बेहतरीन तारिक भा अपना भाई है इसको बहुत मोहब्बत हो बर्थडे की बड़ी मेहरबानी। थैंक यू महिरबानी साईं महिरबानी लख कुर्ब फरमान अली बलोच माथेलो मूमल जी माड़ी खां बोज़ार साहब असांखे ॿुधनि पिया बाबा मोहबतूं जनमु ॾींहुं वॾी कहाणी लिखी अथसि मूमल माड़ी वांगुरु पर हाणे कहाणी त वॾी आहे ऐं चयो कमेंट्स हे दोस्त असांजो चए थो त साईं तारिक बोज़ार वॾी शादी खां आयो पर साईं तव्हां हितां डिजिटली नथा अचो पिया इहा राई गिराई आहे इहा ड्रो आहे। बसि साईं हाणे हो सही चवंदा आहिनि की शादी खां पोइ माण्हू जेको आहे न हेॾे होॾे थी वेंदो आहे छा साहब वाकई हेॾे होॾे थी वियो आहे असांखां हाणे ताना हरभरू तूं ॾे थो शाह साहब चए थो त मीरपुर खां हेॾो परे खां मुंहिंजी शादी में आयोसीं शादी कहिड़ी परे हो त मीरपुर ख़ासि आहे हो मीरपुर ख़ासि हे मीरपुर माथेलो गॾु तव्हांजो भाउ एम ए भुट्टो साहब बड़ी महिरबानी साईं लख कुर्बान जा बोलदार भाई जन्मदिन के मुबारक हो ज़फरुल हसन खोसो साहब महिरबानी साईं मोहबतूं साईं चाहतूं बाबा ऐं उन्हनि ख़ुशि हुजो दोस्तनि जा बि कुर्ब जेके हे ईमोट मोकिलनि था बसि सॉफ्टवेयर ईमो नथो शो करे कमेंट्स करे थो पियो वॾी महिरबानी। एम ए भुट्टो साहब वॾी महिरबानी लख कुर्ब रईस इमदाद साहब सेठ सेवा बलोच वॾी महिरबानी इमदाद अली चांडियो साहब लख कुर्ब हक़ नवाज़ वॾी महिरबानी भाउ मुंहिंजा अजब गुल इस्वाणी साहब लख कुर्ब अदा दुआयूं आहिनि ऐं हैप्पी बर्थडे साईं हैप्पी बर्थडे तारिक बोज़दार ॾे ख़बर भला हैप्पी बर्थडे ते को मज़े जी ॻाल्हि ॿुधाए का। हैप्पी बर्थडे साईं मज़े जी ॻाल्हि मां तव्हांखे छा ॿुधायां जेकी तव्हां पुछो फनी पुछो या मुंहिंजे लाइव जे हवाले सां जेकी मुंहिंजी ज़िंदगी में मूं लाइव कया उन जे हवाले सां कहाणी मुंडो तव्हांखे ॿुधायां त मां सोशल मीडिया ते कीअं आहियां मुंडो उहा बि तव्हांखे ॿुधूं था पर असांजे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां साईं सियारे जी मुंद हुई थधिकार कड़को लॻो पियो हुयो ठीकु आहे जनवरी जिन महीनो हुयो ऐं तारिक बिल्कुलु बोज़दार मां तव्हांखे ॿुधायां उन ॾींहं ते ॼायो आहे जंहिं ॾींहं ते फेसबुक हिन दुनिया में जनम वरितो। हिकु तारिक बोज़दार जनम वरितो वरी कुझु सालनि खां पोइ फेसबुक जनम वरितो।
मार्क ज़करबर्ग। ठीकु आहे तारिक, ॿुधाए भला फेसबुक ते कीअं तूं माना शुरूआत कई? बिल्कुलु सर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2000 तक़रीबन माना मां पंहिंजी पढ़ाई जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त तक़रीबन मां ईअं सम्झो त 7 क्लास में माना मां पढ़ंदो हुउमि त मूंखे जुनून जाॻियो। मुंहिंजे बाबा वटि मोबाइल हूंदो, पहिरें टेट्रीडा मोबाइल, सही। शुरू में टेट्रीडा मोबाइल आयो। उन खां पोइ वरी जेको आहे टेट्रीडा खां पोइ वरी ॿिया सेट आहे ईंदा विया जॾहिं 11 ॾाह ऐं 11 12 जो दौरु आयो, 11 ॾाह मोबाइल ऐं ॿी हिकिड़ी नंढड़ी हूंदी हुई जंहिंमें टूटू जो आवाज़ ईंदो, 1100 सॉरी हाणे मूंखे यादि आयो। पोइ जेको आहे मां नंढड़ो हूंदो हुउमि त मूंखे मोबाइल जो ॾाढो शौक़ु चढ़ियो। इहा गेम जेकी इहा नांगारी मूंखे वणी वई। मां चयो बाबा मोबाइल वठी ॾींदो त पढ़ंदुमि, स्कूल वेंदुमि, न त मां स्कूल ई न वेंदुमि। ॻाल्हि आहे सिधी। वाह। उन खां पोइ जॾहिं मां 1100 मोबाइल वरितुमि, सिम वग़ैरह जेको आहे बाबा जे नाले ते कराए मां इस्तेमालु करणु लॻुमि, मूंखे मोबाइल जी थोरी घणी सेटिंग अचणु शुरू थी वई त बाबा मोबाइल कीअं हलाइबो आहे। उन खां पोइ ईअं कुझु महीना कुझु साल गुज़रंदे, सालनि जी ॻाल्हि आहे, जॾहिं 2700 क्लासिक मोबाइल आयो त 2700 क्लासिक मोबाइल खे बाक़ाइदा मां ईअं पटियो सेटिंगनि खे हेॾां होॾां, ईअं ख़बर न पवे, मोबाइल हैंग थी वञे, वरी रीस्टोर कयां, माना इन खे सुठे तरीक़े सां मूं पटियो। जॾहिं 2700 क्लासिक जे दौर में मूं हाणे फेसबुक ॻाल्हि ॿुधो, जी गाना कट जल्दी कम जी ॻाल्हि कर, ॿुधे कम जी ॻाल्हि साईं, कम जी ॻाल्हि आयो न। बसि 2700 क्लासिक मोबाइल वठी अकाउंट पंहिंजो मां क्रिएट कयो। उन खां पोइ 2 साल वरी गुज़रिया। उन खां पोइ न किली वारी टच मोबाइल आई। तारिक इहो ॿुधाए त फेसबुक पहिरियों दफ़ो तूं ॿुधो या ॾिठो किथे हुयो? मां फेसबुक पहिरें दफ़े 2700 क्लासिक मोबाइल में ॾिठो। कंहिं वटि, कहिड़ो दोस्त हुयो जंहिं वटि ॾिठो आहे? न मां पाण ॾिठो, कंहिं वटि ईअं न ॾिठो। फेसबुक माना मां चवां थो न, मां ॾिठो न आहे, कंहिं वटि बि न ॾिठो। एतबार कयो, बिलीव कयो मूं ते, सही कंहिं आहे। वटि न ॾिठो। मां इहा गूगल में सर्चिंग में वियुमि न, उते ईअं फेसबुक सर्च कंदे माना घुतन सुतन था, सही। घुतन था फेसबुक अची वियो। यूट्यूब जी त का ख़बर ई न हुई। गूगल खे बि मां बरोचकी में हिकिड़ी सब्ज़ी आहे जंहिंखे पाण असां गोगलू सॾींदा आहियूं, गूगल खे बि मां गोगलू सॾींदो आहियां। गोगरू। हा गोगरू, जेकी पाण गोगरू सॾींदा, असां बरोचकी में गोगलू सॾींदा आहियूं उनखे। गूगल मूंखे नालो बि न ईंदो पूरो सारो त गूगल आहे छा। पोइ जॾहिं उन जे अंदरि फेसबुक जी जेको आहे मां वेबसाइट विज़िट कयुमि, उन खां पोइ जेको आहे मां अकाउंट ठाहियो ऐं 2014 में, 14 न बल्कि 13 जी ॻाल्हि आहे, मां सलाम सिंध पेज क्रिएट कयो। टच स्क्रीन मोबाइल जॾहिं आयो, किली वारो मोबाइल, टच हथ सां न हलंदो, किली ते हलंदो हुयो। पोइ त बाबा मूंखे जुनून चढ़ियो न। बाबा खे चवंदुमि जेको मोबाइल ईंदो बाबा मूंखे मोबाइल इहा वठणी आहे त वठणी। अस्सलाम वालेकुम साईं। पोइ बाबा बिस्मिल्लाह करे कम खे स्टार्ट कयोसीं, पोइ हिन मंज़िल ते पहुताऊं। बिल्कुलु। जलाल चढ़ियो। दोस्तनि खे ॾेखारियऊं त भाउ मुंहिंजा, हा तव्हां सिर्फ़ु इहा न ॾिसो त अॼु माशाल्लाह तारिक बोज़दार जी एतिरी रीच आहे या सिंध में कीअं आहे। ठीकु आहे त माशाल्लाह ॾिसो तारिक काथों सफ़र शुरू कयो आहे, काथों कीअं ॿलूंगड़ो हुयो हुनखे, माशाल्लाह हाणे बि नंढड़ो आहे माशाल्लाह, मुंहिंजी अधु उमिरि जो बिल्कुलु सही, इन में को शक न आहे। बिल्कुलु ॿुधो आहे। ऐं दोस्तो तव्हांखे ॾिसो, जनम ॾींहं जी तारीख़ ते आहिनि, पर इन मां अॼु मुंहिंजो इहो प्रोग्राम करण में तव्हांखे इहा शइ बि ॾेखारिणी आहे त माशाल्लाह 4 लख फॉलोअर तक़रीबन सलाम सिंध ते आहिनि, या पूरी सिंध तारिक बोज़दार खे सुञाणे थी पई अल्हम्दुलिल्लाह। सिंध न, सऊदी अरब में काफ़ी दोस्त सुञाणनि था, ईरान में, दुबई में, जाते जाते सिंधी ॿोली ॻाल्हाई ऐं सम्झी वेंदी आहे। उहे बि मूंखे चवंदा आहिनि त साईं तूं तारिक बोज़दार। मां चयो हा साईं, असांजी हिन छा चवंदा आहिनि भठी में जेका चिंगारी पहिरीं तीली ॾियण वारो हुयो न, उहो हे मुंहिंजो प्यारो दोस्त आहे। त मां ॿी ॻाल्हि, मां जॾहिं सफ़र शुरू कयो न त मां बि ॾिसो कंहिं धिके सिर ते वेही करे लाइव प्रोग्राम हिन सां कयो। बिल्कुलु ट्रांसफार्म जे भरिसां, अमेरिकन ट्रांसफार्म। बाक़ी असां ट्रांसफार्म हुजे न करंट ॾियणी आहे, असां ट्रांसफार्म जी का ख़बर न पवंदी कहिड़े टाइम बि बाक़ाइदा ईअं फटाको हणणी आहे। बिल्कुलु आहे। तारिक ख़बर थी छा आहे, दोस्तनि खे अॼु मां हीअ वीडियो हिन जे करे ॾेखारियां थो त असां तव्हांखे चवंदा आहियूं न, तव्हां शुरूआति कयो, तव्हां वटि जेका रिसोर्स अवेलेबल आहे, जेको बेस्ट करे सघो था उन ते कयो। ज़रूरी न आहे उन टाइम ॾिसो मां वटि हुयूं शयूं, पर तव्हां
इन्ही शइ में हिजाब न कयो त माण्हू छा चवंदा? साईं मां बि हिजाब न कयो न। ॾिसो मुंहिंजो पोयों तव्हां हिन में 19 में ॾिसी सघो था। हिते बैकग्राउंड मुंहिंजो तव्हां ॾिसो बाक़ाइदा ईअं नज़रे थो त माना का इहा शइ मां न सोचियुमि त बाबा हाणे मूंखे माण्हू छा चवंदा, टोपी मुंहिंजी सिधी आहे कोन्हे, कुझु माण्हू छा चवनि पिया, कुझु छा चवनि पिया। मां सभिनी शयुनि खे इग्नोर करे अॻियां वधण जी कोशिशि कयूं। ऐं मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त 2018 में जेको आहे मां एडॉब सिखियो आहे कंहिंजी उस्तादी जे बग़ैर, कंहिंखां बि उस्तादी न वरिती आहे। उस्तादी वरिती आहे त यूट्यूब मां। एडॉब फोटोशॉप हिकिड़ो वॾो नाले वारो सॉफ्टवेयर आहे, तव्हां कंहिंखां बि पुछो। उनखां पोइ वीडियो एडिटिंग सॉफ्टवेयर आहिनि, उहे बि मूं पंहिंजे यूट्यूब ते ॾिसी जेको आहे न पोइ अॻियां कम खे पंहिंजे वधायो। कंहिंखां बि शागिर्दी न वरिती आहे। शागिर्दी वरिती आहे सिर्फ़ु यूट्यूब खां वरिती आहे बसि। सही न तारिक, ॻाल्हि इहा आहे भाउ मुंहिंजा, ॾिस हाणे चाहत शौक़ु लगन हूंदो आहे न। तूं जरवार में वेही करे, मां दोस्तनि खे ॿुधायां मुंहिंजूं बि काफ़ी कुझु तस्वीरां जंहिं महिल मूंखे को पोस्टर खपंदो आहे, तारिक बोज़दार उहो ज़माना मोबाइल ते एडिट करे ईंदो आहे। बिल्कुलु साईं, मोबाइल ते बि कंदा आहियूं, कंप्यूटर ते बि, ॿई शयूं अलहमदिल्ला ॿिन्हिनि ते मां सिखी वियो आहियां। सही आहे तारिक, त इहो ॿुधा त इनशाला अॻिते हली पाण इन ते हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं त एडिट कीअं कजे। ठीकु आहे साईं ज़रूरु, बिल्कुलु पर बिल्कुलु इंशाल्लाह। तारिक इहो हाणे ॿुधा त जनम ॾींहं ते काफ़ी माशाल्लाह हाणे घणा 15 सालनि जो त थी वियो हूंदे। घणनि जो? 15 जो न भा, 86 कार्ड 23 सालनि जो, 22 जो। तो यार शादी जो टाइम थी वियो, हाणे शादी कॾहिं थो करे? अॼु सॼनि दोस्तनि ये खे ॻाल्हि थी वियो उबतो सुबतो थोरो। कुझु फेसबुक वारनि मूंसां धोखो कयो, कुझु 86 कार्डनि कयो, पोइ वञूं काॾे। हाणे तारिक बोज़दार साहब तव्हां आयो स्क्रीन ते, तव्हां ॿुधायो त कॾहिं शादी कॾहिं था कयो? हाणे साईं शादी मां अॼु लाइव में चवां थो त शादी पोइ मां कंदुमि। मुंहिंजी जेकी गोल आहे उहा मक़सदु मां अॼु इन लाइव जे तवनि सां ॿुधाए छॾियां तव्हांखे। मुंहिंजो मक़सदु आहे त मां एज़ हिकिड़ो वॾो व्लॉगर थियां, हिकिड़ो वॾो यूट्यूबर थियां पाकिस्तान लेवल ते। मुंहिंजी जेको मक़सदु, मुंहिंजो गोल आहे, पहिरियों उन खे कंप्लीट कंदुमि। उन जे लाइ अञा मूंखे महिनत जी घणी ज़रूरत आहे। सो जफ़ाकशी में लॻो पियो आहे। इंशाअल्लाह उन मक़सद में कंप्लीट थींदुमि, पूरो लाहींदुमि उन ते। उन खां पोइ वरी शादी बि कंदासीं बाक़ाइदगी सां। हिकिड़ो नालो हुजणु खपे बाक़ाइदगी सां। एज़ अ यूट्यूब ते मां पंहिंजे पाण अलहमदिल्ला हाणे बि तकबुर खे तौबा ऐं ज़फरला साहब, मां तकबुर नथो कयां। मां पंहिंजे घोटकी ॿाहिरि को कम कार वेंदो आहे या माण्हू घुमणु वेंदो आहे, पर एज़ अ घोटकी जी अगरि मां ॻाल्हि कयां, मां जिते बि वेंदो आहियां न, मूंखे ईअं परे खां सुञाणींदा आहिनि, चवंदा आहिनि यार हे सलाम सिंध वारो छोकिरो आहे, इहो साॻियो ई जेको लाइव ईंदो आहे। ऐं मुंहिंजे लाइव खणी नालो खणी ॿुधाईंदा आहिनि। इहा शइ मां बाक़ाइदा पंहिंजे पाण खे फील कयो आहे, महसूसु कयो आहे बाक़ाइदा। इन में कोई शक न आहे। बाक़ी 2025 में शादी बि करी बाक़ाइदा ऐलान कयां थो। 2025 अञा देरि आहे चरिया, एॾी देरि? हा, 2025 में बिलावल भुट्टो साहब अगरि वज़ीर आज़म थियण खां पोइ शादी करे सघे थो, त मां 2025 खां छो न सो अल्लाह मालिक आहे बाबा, घबराए न। शादी बि कबी इंशाअल्लाह ताला, सभिनीनि खे इनवाइट कंदासीं बाक़ाइदा। इंशाअल्लाह। जीअं बर्थडे ते जीअं लाइव आया आहियूं न, जे ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला बाक़ाइदा शादी जे लाइ बि बाक़ाइदा ईअं लाइव अची बाक़ाइदा इनवाइट कार्ड शो कंदासीं। ॾिसो था कार्ड, तारिक बोज़दार शादी। ईअं न बिना त अमाउंट ते ॿुध, बिना ईअं न त पोइ ख़ल्क अची टुटाए देॻ ते पोइ हाणे हिननि अखियुनि ते वई नूर ते बाक़ाइदा। सिंधी त असांजा ॿाहिरि बाबा अचनि उतां को महफ़िल बाक़ाइदा ईअं महकंदा टहकंदा रहनि। हक़ आहे सही, हक़ बाक़ाइदा जियो करेसि। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सारंग भाई वॾी महिरबानी। सारंग जियो, वेलकम। सारंग 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 काफ़ी मैसेजेस अचनि पिया, महिरबानी, थैंक यू। मुमताज़ हुसैन महिरबानी, इस्लाम खान महिरबानी। दोस्तनि जो मोहबतूं साईं, इहे फैमिली मेंबर अथव। ज़फरला साहब अॼु ताईं हे वक़्तु अची वियो आहे 3,80,000 फॉलोअर्स कया आहिनि फेसबुक सलाम सिंध पेज ते, 18,000 सब्सक्राइब कया आहिनि यूट्यूब ते। मां अॼु ताईं ईअं न चयो आहे दादा हे मुंहिंजा के फॉलोअर्स आहिनि। मां हिननि खे पंहिंजो जेको आहे फैमिली मेंबर सॾींदो आहियां। ऐं तव्हां बि माशाल्लाह ईअं सॾींदा आहियो। मां तव्हांजे लाइव में काफ़ी माण्हुनि जेको आहे लाइव ॾिठो आहे मां, छा त इहे असांजा फैमिली मेंबर आहिनि। सलमान लुंड साहब वॾी महिरबानी बाबा, थैंक यू, वॾी महिरबानी। अवां महिरबानी मोहबतूं। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त बि एहसान मस्तोई साहब बि, हेलो सलाम एवरीवन, हैप्पी बर्थडे। थैंक यू एहसान साहब, मस्तोई साहब, वॾी महिरबानी। एहसान, अमन मस्तोई साहब USA खां असांखे विश करनि पिया। ऐं
अब्दुल हमीद अबड़ो साहब भी असांखे विश करनि पिया, महिरबानी। तनवीर संग्रासी साहब महिरबानियूं। लख कुर्ब मां दोस्तनि जा ये साईं मशकूर। ख़ासि करे घोटकी वारे साइड कलर ऐं ॿिया मसइला आहिनि, तव्हां उन्हनि मसइलनि ते आवाज़ नथा उथारियो। तमामु बहितरीनु टॉपिक आहे, पर घोटकी कलर जी जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे, घोटकी जे तक़रीबन जेकी आबादी आहे हिन इंशाल्लाह वक़्तु जी ॻाल्हि कयूं त उहा कलर वारी आहे। हिन ते वरी अलॻि सां हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं, हीउ वॾो प्रोग्राम टॉपिक थी वेंदो पोइ। इंशाल्लाह साईं, इंशाल्लाह कंदासीं हुन ते बि नौशाद वॾी महिरबानी। अनीस स्केटर थैंक यू नौशाद, वॾी महिरबानी। हमेशह ख़ुशि हुजो। तव्हां बर्थडे विश कयो मूंखे। शौकत शेख साहब महिरबानी। गफ़ार मेमन महिरबानी साईं, लख कुर्ब साईं। बिल्कुलु असांखे ॾुख आहे दोस्त, तव्हां जेको शो कयो आहे, असांखे ॾुख आहे। भाउ मुंहिंजा तारिक बोज़दार, मां दोस्तनि खे इहा ॻाल्हि चवां त जी बिल्कुलु सर। अफ़सोस आहे, पर ॾिसो हिकिड़ी शइ जॾहिं मां इहा शइ ॾिसी हैरान थी वियुमि तारिक, हाणे कुझु माण्हू ख़बर पइजी वई आहे मथे मसइलो आहे। पिंडी खां अॻियां हिकिड़े माण्हू जो मां इंटरव्यू ॿुधां पियो, चए पियो साईं असां मुल्तान खां मोटंदासीं कोन, असां वेंदासीं। असांजी जेका इहा ज़िद आहे न इंसान असांजे माण्हुनि जी, ठीकु आहे, बिल्कुलु हिकु इहा शइ। ॿी शइ मां दोस्तनि खे ॿुधायां, जे अगरि मां पाण हाणे जून जुलाई में आयो हुअमि न, मां मथे वियो हुअमि नॉर्दर्न एरियाज़ में, यकीन कयो माण्हू असांजा अहिड़ा हुया, माना ज़िद। मां अॻ में निकिरां, मरजा तारिक बोज़दार फासे त फासे, मां अॻ में निकिरां कुंड में हीअं ओवरटेक ग़लति रॉन्ग वे में अची अॻियां ज़ोरी साईं मूंखे रस्तो ॾे। त भाउ मुंहिंजा बिल्कुलु सर। तव्हां सम्झो, अगरि हाणे बि चवनि था त हालात मथे ख़राब आहिनि त बराए महिरबानी न वञो। बाक़ी साईं हर कंहिंखे वापसि वञिणो आहे, जेके विया हलिया हुननि जे लाइ ढेर सारी दुआयूं आहिनि, ऐं ॿिया जेके बिल्कुलु बचियल आहिनि अलाह पाक तो उन्हनि जी साईं मदद करे। बाक़ी थोरो इंसान पाण बि तव्हां सम्झो, हिकिड़ी शइ जॾहिं न आहे अवेलेबल त थोरो ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कयो बसि। सही वॾी था चओ साईं, महिरबानी बिल्कुलु। अदा। नौशाद साहब वॾी महिरबानी। कमेंट साईं त वरी रहिजी आहे तारिक बोज़दार साहब, पढ़ंदा वञो। तव्हांजी माशाल्लाह, यकीन कर तारिक कमेंट पढ़ण स्पीड मां तोखां पिक कई मां। महिरबानी साईं, मोहबतूं तमामु बहितरीनु। अब्दुल रहमान भलो साहब महिरबानी साईं, तव्हां विश कयो, लख कुर्ब मां जा किरोड़े कुर्ब। सलमान फलक शेर मलिक साहब, वाह वाह, ज़िंदाबाद, मोहबतूं साईं। सलमान लुंड बलोच चवनि था दादा ज़फ़र भुट्टो साहब खां पुछो त बागो भुट्टो ॾहरकी में जेके भुट्टो साहब रहंदा आहिनि, भुट्टो बिरादरी, उहे छा रिश्तेदार आहिनि, छा चवंदव? जी साईं, रिश्तेदार आहिनि। ऐं लास्ट पोएं साल, ठीकु आहे, मां नवंबर में बि बागो भुट्टो में आयो हुअमि। इनफैक्ट हाणे जून जुलाई में बि मीर तारिक ख़ान बोज़दार सां गॾु असां बागो भुट्टो में वेठा हुआसीं। बिल्कुलु साईं, बिल्कुलु हुआसीं, बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे। मोहबतूं साईं। सलमान बलोच साहब मोहबतूं। गुलाम अब्बास असांखे ॿुधनि पिया, महिरबानी साईं, वॾी महिरबानी। मौला सलामत रखे सभिनीनि खे। वकील अहमद जावरी, अंसार अली, वॾी महिरबानी। ऐं सारंग भाई, थैंक यू सारंग, जियो सारंग। हसन बाब महिरबानी साईं। उमर ओडो साहब महिरबानी। आदिल मलिक साहब महिरबानियूं साईं। हज़ूर बख्श बुगियो साहब, भाऊ तारिक जन्मॾींहं जूं लख लख मुबारकूं साईं, खोड़ सारे मुबारकूं। अव्हांखे बि मुबारकूं हुजनि मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजे बर्थडे जूं अव्हांखे बि मुबारकूं साईं, मोहबतूं। ऐं साॻी कंप्यूटर टीचर आहियां, ज़फ़र भुट्टो, अच्छा, थैंक यू। मशकूर ख़ासि कहिड़ी, वॾी महिरबानी। ऐं गुल हसन साहब, वॾी महिरबानी। ॿिनि मुल्कनि में सभु उन्हनि जी कानून फॉलो कंदा आहिनि, पर अॼु मुंहिंजो बर्थडे आहे, अॼु कलर खां कोन पिया पोखो मुंहिंजा जिगर, ईअं न कर यार। पर इन ते टॉपिक वॾो इशू आहे, इन ते बाक़ाइदा मां तव्हांखे लाइव वठंदुमि, ख़ासि करे साहब, नो प्रॉब्लम। रब निवाज़ मंगल, वॾी महिरबानी मंगल साहब। ऐं गुल मोहम्मद मस्तोई साहब, वॾी महिरबानी। तारिक भाउ, आप यूट्यूब के हवाले से समझाएं क्या बेनिफिट मिलते हैं। बहुत आसान है, तमाम आसान है साईं, तमाम बेहतरीन टॉपिक है। मेहनत कयो, कामयाबी आहे, बेनिफिट सुठी आहे, मेहनत सां आहे बाबा हर शइ। हिते ईअं न आहे त पाण वरी इहो पंहिंजे ज़हन में आहे बाबा ॿुध वरी। तारिक जी महिनत जी छा कयूं। यूट्यूब सपोज मां त अॻे कल्ह ॿुधायोमांनि हिकिड़ो तरीक़ो, त भाई सही, हितां वीडियो खणो, हितां म्यूज़िक खणो था ठाहियो, ठीकु आहे। बिल्कुलु। तूं पंहिंजे एक्सपीरियंस जे हिसाब सां ॿुधाए कहिड़ी महिनत कनि न, ठीकु आहे। मां पंहिंजे एक्सपीरियंस पंज टिप ॿुधाईंदुमि, पंजनि टिपनि ते अगरि फॉलो कंदा त इनशाला ठीकु उन्हनि जी कामयाबी थींदी। आहे, ॿुधाए। पहिरें,
टिप नंबर 1 इहो आहे त पहिरें माइंड में पंहिंजे में इहा छा सोचियो त वीडियो तव्हां छाते ठाहींदव छाते, पहिरें यूट्यूब अचण खां पहिरें सभु कुझु सही खां पहिरें इहा छा आहे दिमाग़ में सोचियो त मूं वटि सलाहियत कहिड़ी आहे, मूं वटि स्किल कहिड़ी आहे, मां छाते वीडियो ठाहे सघां थो। हा तव्हां चओ था मूं वटि कुकिंग जो सलाहियत आहे, मां कुक करे सघां थो, वीडियो मतिलबु भाॼियूं वग़ैरह ठाहे सघां थो, त बिस्मिल्लाह करे तव्हां यूट्यूब ठाहे, तव्हां सिंगर आहियो सिंगिंग ते ठाहियो, चलो कोई बि स्किल आहे उन ते, उन खां पोइ तव्हां पंहिंजो यूट्यूब क्रिएट कंदव। यूट्यूब अकाउंट क्रिएट करण जे लाइ जीमेल जी ज़रूरत आहे तव्हांखे, जेकी जीमेल तव्हां पंहिंजे प्ले स्टोर में लॻल आहे उन जीमेल ते बि तव्हांजो अकाउंट ठही सघे थो। उन खां पोइ तव्हां पंहिंजी स्किल ते वीडियोज़ अपलोड करणु शुरू कंदव, पर शर्त हिकिड़ो, उन स्किल खां अलावा ॿी तव्हांखे वीडियो काई अपलोड न करणी आहे, हिकिड़ी स्किल ते जेकी तव्हां स्किल पंहिंजो इस्तेमालु कयो पिया, यूज़ कयो पिया। अगरि कुकिंग जे हवाले सां वीडियोज़ आहिनि त कुकिंग जे हवाले सां वीडियोज़ अपलोड कयो, पोइ व्लॉग अपलोड न आहे करणी। अगरि जे व्लॉगर आहियो त पोइ कुकिंग जी वीडियो अपलोड न आहे करणी। इहे 2 स्टेप थी विया। 3 स्टेप इहो आहे त तव्हांखे 1000 सब्सक्राइब कंप्लीट करणा पवंदा, उन खां पोइ वरी जेको आहे तव्हांखे 4000 वॉच टाइम कंप्लीट करणा पवंदा। हाणे वॉच टाइम छा आहे, जॾहिं वॉच टाइम जी ॻाल्हि अचे त असांजे नौजवाननि जा फ्यूज़ ई उॾी था वञनि। भई परेशान थियण जी काई ज़रूरत कोन्हे, तव्हांजी हिकिड़ी 10 मिंटनि जी वीडियो जेकी तव्हां अपलोड कयो था, उहा 10 मिंटनि जी वीडियो इंशाल्लाह असांजी दुआ आहे उहा 10 मिंटनि जी वीडियो अगरि 50,000 माण्हू ॾिसी त तव्हां उन 10 मिंटनि जी वीडियो खे 50,000 सां कन्वर्ट कयो त मां गारंटी सां चवां थो तव्हांजी हिकिड़ी वीडियो में सब्सक्राइब बि कंप्लीट थी वेंदा, 4000 वॉच टाइम बि तव्हांजी हिकिड़ी वीडियो में कंप्लीट थी वेंदा। लेकिन कंटेंट सुठी हुजे, अहिड़ी कंटेंट हुजे जेको माण्हू परेशान थी माइंड उन्हनि जो चए त बाबा इहा वीडियो ॾिसूं, इन में आहे छा आख़िर। इहे थी विया 4 स्टेप। 5 स्टेप इहो आहे त वीडियोज़ जेके तव्हां ठाहियो था, माण्हू चवंदा आहिनि दादा हिकिड़ी वीडियो अॼु अपलोड करे छॾी, हाणे ॿी वीडियो महीने खां पोइ अपलोड कंदासीं, ईअं न आहे। तव्हां 6 महीना फिक्स पंहिंजी महिनत जुनून सां, अगरि जेको तव्हांखे सरकारी नौकरी मिले थो त उन खे पंहिंजे जुनूनियत सां तव्हां कमु कंदा वेन। तव्हां इन यूट्यूब ते 6 महीना पंहिंजे जुनून सां ईअं चाहियो त माना इहा हिकिड़ी सरकारी नौकरी आहे जेकी असां कयूं पिया। सुबुह जो तव्हां निकिरो, अगरि जे स्किल तव्हांजे घर में आहे त पंहिंजे स्किल घर में स्टार्ट कयो, अगरि न का व्लॉगर आहे त व्लॉगिंग जे हवाले सां किथे बि तव्हां वञो, सुबुह सां वञो, हिकु वीडियो या 2 वीडियो क्रिएट करे वापसि अचो, उहा अपलोड कयो। इंशाअल्लाह ताला 6 महीननि में तव्हांखे पहिरीं पेमेंट बि मिलंदी, तव्हांजो वॉच टाइम कंप्लीट थी वेंदो, तव्हांजा सब्सक्राइब बि कंप्लीट थी वेंदा। अगरि न थिए 6 महीननि में त तारिक बाज़ार वेठो आहे, पैसा वापसि। पैसा कहिड़ा, तूं पैसा वरिता ई न त वापसि छा कंदे? बसि वरितुमि या न वरितुमि ईअं सम्झो। तारिक हे बसि पढ़, इहे हे कब सलमान बलोच साहब लिखनि पिया त मूंखे यादि आहे तारिक पहिरीं लाइव शायदि जरवार क्रिकेट टूर्नामेंट में कई आहे जिते आउं मौजूदु हुयो, सभु माण्हू परेशान हुआ त इनखे नंढे उमिरि में ॾाढो कॉन्फिडेंस आहे। साईं सलमान साहब हे त मूं कल्ह लाइव कयो, ईअं सम्झो त मुंहिंजे लाइ ही कल्ह आहे, पर ही लाइव मुंहिंजे हिसाब सां 2018 जी ॻाल्हि आहे या 19 जी ॻाल्हि आहे। हिते ई मां सम्झां थो पाण टूर्नामेंट में लाइव मां कयुमि, पर मुंहिंजे लाइ ही कल्ह जी ॻाल्हि आहे। ही लाइव कल्ह आहे। अञा ऑडियो प्रोग्राम जेके मूं कया लाइव घोटकी 91 FM, हिकिड़ी FM आहे असांजे घोटकी में ज़फर साहब, मां उन जा जेके पंहिंजो होस्ट ईंदा होस्टिंग कंदा, मां उन्हनि खे ॾिसी फॉलो कंदुमि त मां पंहिंजे लाइव में उहा शइ कयां जेके उहे करनि था। उहे त आरजे हुया माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह, उन्हनि वटि त वॾी सलाहियत हुई, पर पोइ बि मां ऑडियो पंहिंजो लाइव अहिड़े हिसाब सां कंदुमि जो माशाअल्लाह दोस्त जेके आहिनि बाक़ाइदा ईअं ॾिसंदा यार हे वाक़ई हिकिड़ी FM आहे। उन खां पोइ मां सूफ़ी प्रोग्रामनि जा नाला बि काफ़ी अहिड़ा जेके हुया जेके मूंखे यादि आहे, सूफ़ी प्रोग्राम कयुमि ऐं सिंध ऐं संगीत प्रोग्राम काफ़ी जेके मुंहिंजे माइंड में आहिनि जेके मां कंदो आहियां। तारिक हे दोस्त कमेंट कयो आहे, व्लॉगर जो मतिलबु छा आहे? कासिम जी वीडियो, हर क़िस्म जी वीडियो, हर क़िस्म जी वीडियो, सॉरी व्लॉगर जी मतिलबु व्लॉगिंग जे हवाले सां इहो हर क़िस्म न ईंदो आहे साईं। व्लॉग उहा शइ आहे जेकी माना तव्हां सिर्फ़ु पंहिंजे फेस खे शो कयो ऐं तव्हां जिते बि वञो त माना तव्हां पंहिंजी यादगिरी खे सेव कयो। माना हाणे अदा मां वञा थो पंहिंजे शहर, अदा मोबाइल मुंहिंजे हथ में हुजे, अगरि जे मूंसां को ॿियो न आहे बेशक हुजे, अगरि हू वीडियो मूंसां भराइणु चाहे थो त मुंहिंजे मोबाइल हथ में हुजे ऐं उहा शइ मां रिकॉर्ड करे पंहिंजे यूट्यूब ते अपलोड करे छॾियां। इहे इन खे चवंदा आहिनि व्लॉग। व्लॉग खां हटी करे अगरि ॿियूं शयूं तव्हां हर क़िस्म जूं अपलोड कंदव, हर कैटेगरी यूट्यूब में इस्तेमालु कंदव त पोइ कॾहिं बि तव्हांजी वीडियो वायरल कोन थींदी। सो इहा ॻाल्हि आहे।
वीडियो वायरल जे लाइ तव्हांखे हिकिड़ी कैटेगरी चूज़ करणी पवंदी जेकी तव्हां वटि स्किल हुजे, पहिरें पंहिंजे माइंड में उहा शइ सोचियो त दादा हे कैटेगरी मां करे सघंदमि, हे स्किल मूं वटि आहे। बेशक तव्हां मोटरसाइकिल जा मिस्त्री आहियो न, सुबुह जो वञो था, जेकी शइ तव्हां वटि ग्राहक अचनि था उहा मोटरसाइकिल पंहिंजो तयारु कयो था न, उन जी बि छोकिरे खे चओ दादा इहा वीडियो रिकॉर्ड असांजी कर ऐं असां जेको आहे न पंहिंजो मतिलबु हिन खे मां यूट्यूब ते अपलोड कंदुमि, उहा बि स्किल आहे तव्हांजे लाइ। काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां करे सघो था घर वेठे साईं। वीलागर थी वियो जेको वीडियो ठाहींदड़ हुजे, ठीकु आहे, हा राइटर ठाहींदड़ हुजे, बिल्कुलु वीडियो ठाहींदड़ भाउ मुंहिंजा। ऐं हिकिड़ो दोस्त चए थो वाह साईं वाह, लाजवाब, वॾी महिरबानी अजब गुल साहब। मोहबतूं साईं, मोहबतूं। ख़ुशि जो शाल कामयाब हुअं ॿिन्ही जा क़दम चुमन सलमान लुंड साहब, वॾी महिरबानी साईं सलमान साहब। सलमान साहब तव्हां नौजवान आहियो, मां गुज़ारिश कंदुमि महिरबानी करे मीरपुर में टिकटॉक ठाहींदा आहियो, टिकटॉक ठाहियो, पर हुन सां गॾु यार यूट्यूब चैनल मुंहिंजो इहा चवणी अथव त यूट्यूब चैनल बि ठाहियो पंहिंजा। तव्हां टिकटॉक ते बेशक हुजो, पर यूट्यूब तव्हांजी उहा आहे जेकी माना तव्हांजी ज़िंदगी चेंज करे सघे थो। तारिक यूट्यूब ते चैनल ठाहे करे हे दोस्त हाणे यूट्यूब शॉर्ट अची वियो आहे, यूट्यूब बि टिकटाकरनि जो गुलाम थी वियो थी, फेसबुक बिल्कुलु टिकटाकरनि जो गुलाम थी वियो थी। बिल्कुलु बिल्कुलु टिकटाकरनि ॿुध, टिकटाकरनि जी एॾी डिमांड वधी वई आहे, बिल्कुलु सही था चओ। जेके ईअं वीडियो आहे पर साईं, मेन शइ इहा आहे त उतां सिर्फ़ु शोहरत माण्हू वठी सघे थो न, उहा बि जल्दी में शोहरत न मिलंदी आहे, कामयाबी न मिलंदी आहे। तव्हां उहो ई शॉर्ट वीडियो पंहिंजे यूट्यूब ते अपलोड कयो, जीअं तव्हां पहिरें ॻाल्हि कई, त उहा बहितर आहे मां सम्झां थो दोस्तनि लाइ, उतां तव्हांखे पेमेंट में मिली सघे थी। हाणे हिकिड़ी औरत आहे, मुंहिंजे चैनल जो नालो बि विसरियल आहे, पोड़ी औरत आहे, पंहिंजे घर में सिर्फ़ु वेठी हूंदी आहे, उहा ख़बर आहे छा कंदी आहे, पंहिंजे ॿारनि जा शॉर्ट वीडियोस ठाहे 30-30 सेकेंडनि जा, उन जेके आहिनि हाणे कुझु ॾींहंनि पहिरियां $1300 जेको आहिनि पंहिंजा कढाए शॉर्ट वीडियो में, $1300। मां त ॾिसी हैरान थी वियुमि, मां चयो उहा $1300 पंहिंजे ॿारनि खे ॾेखारे कढाए सघे थी, त असां माना ईअं आहियूं बसि। असां $100-150-$200 असां जेके कमायूं था, उहो बि ॾेढ महीने में $200 असां छा कयो आहे, कुझु न कयो आहे। तारिक भाउ ॻाल्हि इहा ई आहे न, जीअं हाणे तूं ॿुधायो न त माण्हू असां त कॉन्टेंट काफ़ी सारो आहे, असां ठाहिण ते अचूं, मां वटि कहिड़ो कॉन्टेंट आहे, मां चांहि ठाहियां त उहो मुंहिंजे लाइ कॉन्टेंट आहे, दोस्त काफ़ी ॾिसनि आहे था, साईं, बिल्कुलु ठीकु आहे, दोस्त ॾिसनि था पिया। सही था चओ, इन में को शक न आहे। छो त साईं हर इंसान मुख़्तलिफ़ आहे ॿिए इंसान खां, हिकु जहिड़ो न आहे, उहो हिन जे करे बिल्कुलु हाणे सपोज़ मां वटि कबूतर आहिनि, कबूतर हर कंहिंखे न वणंदा आहिनि, पर सही था चओ, जेके वणंदा आहिनि उहो मुंहिंजी पूरी वीडियो ॾिसंदो आहे कबूतरनि वारी। बिल्कुलु ईअं ई आहे साईं। ठीकु हाणे आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेके बि पेज या यूट्यूब या जेके बि माण्हू लाइक या फॉलो या सब्सक्राइब कनि था न, उहे वीडियोज़ में कुझु ॾिसी करे सब्सक्राइब करनि था, ऐं उहा पोइ उनखां पोइ वरी ॿी वीडियो जो इंतज़ारु बि करनि था त बाबा हे वीडियो अचे त असां हिनखे ॾिसूं। इहा शइ मुंहिंजी रिसर्च थियल आहे, छो जो यूट्यूब उहा प्लेटफॉर्म आहे जल्दी में जेको आहे सब्सक्राइब खे बि वधाइण जी कोशिशि न कंदो आहे, उहे ई माण्हू सब्सक्राइब कंदा आहिनि, रियल सब्सक्राइब, रियल व्यूज़, रियल शयूं हूंदियूं आहिनि। हाणे मुंहिंजा तव्हां वञी वीडियोज़ यूट्यूब ते ॾिसो, 18,000 सब्सक्राइब मुंहिंजा थियण वारा आहिनि, पर मुंहिंजे वीडियोज़ ते टोटल जेके कुल व्यूज़ अचनि था 200, 400, 500, 200, 400, 500, कंहिं ते 100 बि आयो, कंहिं ते 50 बि आयो आहे, पर मां हिमत नथो हारियां बाबा, हिमत न हारणो, आगे बढ़ो, बिल्कुलु। हिकु ॾींहुं ज़रूरु 1 लख बि ईंदा सब्सक्राइब। बिल्कुलु अब्दुल मुईद साहब, व्यूज़ भाउ मुंहिंजा डिपेंड थो करे पियो त उन ईअं हिकिड़ो ॾिसो, हिकिड़ो व्यू आहे 2 सेकेंड ॾिठा, 3 सेकेंड ॾिठा, उन ते न आहे, जेतिरा मिनट्स घणा ॾिसंदो उन ते पैसा ठहंदा आहिनि साईं। साईं मां ॿुधायां थो ज़फर साहब, हा। हे तमामु सुठो सवाल हिन कयो आहे। 1000 व्यूज़ ते घणा पैसा मिलंदा? अदा 1000 व्यूज़ अगरि जे पाकिस्तान ॾिसंदा आहिनि त 5 पैसा बि कोन ठहंदा। 5 पैसनि जी बि ॻाल्हि कयां त मां डॉलर, पूरो डॉलर बि न, 5 पैसा बि कोन ठहंदा अगरि पाकिस्तानी ॾिसनि। हिननि मां अगरि जे 1000 मां 500 आउट ऑफ कंट्री जा ॾिसनि ऐं 500 सिर्फ़ु पंहिंजे पाकिस्तान जा ॾिसनि न, त मां गारंटी सां चवां त तव्हांजा $2 या $4 पक सां ठही वेंदा। इहा 1000 व्यूज़, कई हज़ार माण्हुनि वटि व्यूज़ अची था वञनि। तारिक ॾिस, मां दोस्तनि खे ॿुधायां, व्यूज़ जा ॾिस, हिकु हूंदो आहे छड़ो व्यू करणु, ॿियो हूंदो आहे रिटेनेबिलिटी, घणा मिंट ॾिठई, ठीकु आहे, घणा मिंट, बिल्कुलु बिल्कुलु, फुल पैसा वीडियो ॿुध, पैसा ठहनि था पिया, चाहे तव्हांजा पाकिस्तानी हुजे ॿाहिरां जो हुजे। ॿाहिरां में इहो आहे
त तव्हांखे डॉलर में इनकम मिलंदी, अगरि पाकिस्तान जी व्यूअरशिप आहे त रुपयनि में मिलंदी। मुंहिंजी हाणे इहा तारिक जी ॻाल्हि जेका आहे दोस्तनि खे ॿुधायां, मुंहिंजी व्यूअरशिप 90% आहे पाकिस्तान जी। ठीकु आहे, मां पंहिंजी इनकम ॾेखारियांव न त उहा ईंदी आहे महीने में $3 $4। मां यूट्यूब ते कमु नथो कयां पियो न, उन ते वीडियोज़ मुंहिंजा हूंदा आहिनि, पर मां पब्लिसिटी नथो कयां पियो, मुंहिंजी सिर्फ़ु रॉ आहे। बाक़ी फेसबुक में इहो आहे त $50-100 हर महीने ठहंदो आहे, छो त पाकिस्तान जो ट्रैफिक आहे। तव्हां उहे ख़ुशकिस्मत आहियो दोस्तो, तव्हां पाकिस्तान जो कंटेंट ठाहियो, जेके ॿाहिरि माण्हू वेठा आहिनि, असां ॾिसणु चाहियूं था त पाकिस्तान कीअं आहे। बिल्कुलु ठीकु आहे, त हिन जे करे तव्हांजे लाइ त एडवांटेज आहे, ॿाहिरों जा माण्हू ॾिसनि। तारिक जा होपफुली मूंखे पहिरें नंबर ते त ॿिए नंबर ते ज़रूरु सऊदी जा दोस्त हूंदा सिंधी जेके ॾिसनि। हाँ सही आहे, सऊदी जा बाक़ी सऊदी ऐं हुन खां अलावा USA जेके बि दोस्त आहियो तव्हां 4-5 दोस्त न, उहो USA जो नालो बि अची वेंदो आहे मूं वटि, USA जा दोस्त बि ॾिसंदा आहिनि। पर सऊदी जा पाकिस्तान खां पोइ वरी जेको ॿियो मुल्क आहे उहो सऊदी अरब आहे, उन खां पोइ वरी दुबई खां पोइ वरी USA अचे थो। काफ़ी दोस्त जेके आहिनि उहे ॾिसनि था ॿियनि मुल्कनि जा बि, उन्हनि जो मोहबतूं आहे सही, चाहतूं बाक़ाइदा। तारिक, हे दोस्त तोखे दावत ॾे थो टिकटॉक ते अचो अचा। टिकटॉक बाबा मुंहिंजी ऑलरेडी ठहियल आहे, 47,000 फॉलोअर्स आहिनि, 6 लख लाइक आहिनि, कोई इन में इशू न आहे। पर टिकटॉक एज़ मां ईअं इस्तेमालु कंदो आहियां त बाबा छा आहे त दुनिया पहिरियों ॾिसो टिकटॉक न हुयो, पहिरियों इहो फेसबुक खां पोइ इंस्टाग्राम आयो, यूट्यूब ऐं फेसबुक, इन्हनि शयुनि खां पोइ वरी इंस्टाग्राम, वरी ट्विटर, इहे खोड़ सारियूं शयूं अचियूं। हाणे ॾिसो वरी टिकटॉक जो दौरु अची वियो। मां टिकटॉक ते सिर्फ़ु पंहिंजो अकाउंट इन जे लाइ ठाहे छॾियो आहे त कहिड़ी ख़बर बाबा अॻिते वधी करे इहा शइ अर्निंग ॾे, पोइ उहा शइ मूं वटि ठहियल त हुजे न। मां आगे की सोचियो, मां आगे जी सोचे छॾींदो आहियां। सो सोशल लिंक त आहे पंहिंजे हिसाब सां, पंहिंजी जाइ ते सही टिकटॉक फेमस आहे न, ईअं त नथा चऊं जो न आहे, आहे बिल्कुलु। पर इन सां गॾोगॾु ईअं न आहे जो हिकिड़ो माण्हू जेको आहे गिदरो हथ में करे, मां सम्झां सभु गिदरा हथ में कयूं। तारिक, उन चवणी खे तूं मूंखे ॿुधायो ई कान, तूं 27,000 करियो आहे, मुंहिंजा कुल 119 फॉलोअर आहिनि। साईं हाणे मोबाइल मुंहिंजी ट्रैक्टर ते पई आहे ॿाहिरि, इंटरनेट इस्तेमालु कयां थो पियो जंहिंते। न अॻ में फॉलो कर, मूंखे फॉलो कर, ज़फर भुट्टो मुंहिंजो ID थी। मां हाणे मां उते फैक्ट्स अपलोड कंदो आहियां, फैक्ट जेके हूंदा आहिनि न, माना शयुनि ते फैक्ट ठहियल हूंदा आहिनि, माना सुठी ॼाण मालूमात, पोइ उन ते उहे शयूं मां अपलोड कंदो आहियां। तक़रीबन 6,52,000 लाइक न फॉलोअर्स न सॉरी लाइक थिया आहिनि, जेके दिलि हर्ट हूंदा आहिनि, ऐं जेके फॉलोअर्स थिया आहिनि उहे 4700 थिया आहिनि। यूट्यूब वीडियो लाइ सुठो कैमरा ॿुधायो जेको सस्तो हुजे, कुकिंग की फूड्स जो वीडियो। यार तव्हां कुकिंग जे हवाले सां तव्हांखे फ़िलहाल कैमरा जी त ज़रूरत ई न आहे। अगरि जे तव्हां वठण ई चाहियो था कैमरा जावेद साहब, जमाली साहब, त पोइ तव्हां इहा 35,000 ते तव्हांखे बेस्ट कैमरा मिली वेंदी कैनन जी, बसि तव्हां उहा वठी छॾियो, बसि बहितर आहे। बाक़ी हाणे त तव्हां कुकिंग जे हवाले सां मुबशिर सदीक पंजाब जो आहे, विलेज फूड सीक्रेट जे नाले सां तव्हां वॾो चैनल आहे, ॿुधो हूंदो। उहो दोस्त मोबाइल ते शुरू में भरींदो हो, अॼु मूंखे चङी रीति यादि आहे। 1 मिलियन सब्सक्राइब मूंखे यादि आहे, उनजी 2 मिलियन यादि आहे, हाणे 3 मिलियन थिया त उहा बि मूंखे यादि आहे चङी रीति। पर असां ॾिसंदे अदा रहिजी वियासीं। असां चयोसीं यार हे वधंदो, हे का शइ न आहे, इहे कुकिंग पियो करंदो। पर उहो कुकिंग अॼु UK लंडन वेठो अथव साईं, सलाम पेश आहे, हक़ अलाह जी कसम। ॾिसी महिनत आहे न, मोबाइल ते हुन शुरूआत कई साईं, महिनत आहे। मां अखियुनि सां ॾिसंदो हुउमि बाक़ाइदगी सां, उहे शयूं ठाहे अची पंहिंजे वाले साहब खे हाणे बि ॾींदो आहे, उन्हनि टाइमनि बि ॾींदो हो, चवंदो बाबा आए आप चेक करें। बाबो जे जियो पुत्र, जिए मेरा पुत्र, हक़ साईं हक़। अफ़सोस आहे, हा साईं अफ़सोस आहे, जियो मेरा पुत्र। वो जियो पुत्र करे कामयाब थी आहे, असां उते जा उते बीठा 18,000 सब्सक्राइब। पर न, उते न बीठा आहियूं, असां महिनत पंहिंजो कयूं था, करे ॾेखारींदासीं। को वक़्तु ईंदो ज़फर साहब, 2 साल 3 साल खां पोइ असां घोटकी जो नौजवान हिकिड़ो यूट्यूबर वॾो बणिजी वियो, तकबर खे तौबा, इंशाल्लाह मुंहिंजो गोल आहे, मां गोल में मक़सद में पूरो ज़रूर रहंदुमि इंशाल्लाह। तारिक भाउ, मोहम्मद अवैस भाउ पूछे थो पियो, इंग्लिश नाम बेहतर होगा, अपना नाम ही हो ID यूट्यूब पर। साईं ॻाल्हि आहे ईअं त मां पहिरें उहा चई चुको आहियां न, त पंहिंजो नालो, नाले सां मां सम्झां थो त को इशू न हूंदो आहे। इहे नाले वारी इशू जेको आहिनि, माण्हू थोरी सोचींदा आहिनि, नथा चवंदा आहिनि नालो पंहिंजो हुजे त वीडियो ॿिया अपलोड कनि। नालो बेशक कोई बि हुजे,
नाले खे यूट्यूब न ॾिसंदो आहे। जेकी स्किल हूंदो आहे वीडियोज़ तव्हां अपलोड कयो था उन्हनि शयुनि खे जेको आहे तव्हां गौर करे ॾिसो, बाक़ी नाले खे तव्हां न ॾिसो। नालो कोई बि खणी रखो, मां अहिड़ा नाला बि ॾिठा। हाणे विलेज फूड सीक्रेट उहो ॾिसो हाणे कीअं माशाल्लाह फूड जे हवाले सां मोकिलींदो आहे, पर तारिक कीअं तारिक कामयाबु थींदो आहे। तारिक मां हिकिड़े जी दोस्त खे मां बि पंहिंजो वर्जन ॾियां। जी जी मोहम्मद अवैस साहब, ॻाल्हि डिपेंड करे थी पई त तव्हां जूं जेके वीडियोज़ आहिनि न उहे छाजे बारे में आहिनि, नालो उन सां रिलेटेड हुजे। जीअं तारिक चयो न, तव्हांजी अगरि कुकिंग स्किल्स भली आहे त पोइ तव्हां खाधे सां रिलेटेड फूड स्ट्रीट जे नाले सां अगरि तव्हां खाधे जूं वीडियोज़ ठाहींदव त उन जी कयो, ठीकु आहे। अगरि तव्हां मोटर साइकिलनि जा शौक़ीन आहियो ऐं मोटर साइकिलियूं वड़ वड़ जूं ॾेखारे सघो था, उन्हनि जे स्पेयर पार्ट्स, उन्हनि जो ट्यूनिंग, उन्हनि जी माना मेंटेनेंस कीअं थिए थी पई, सॼो मोटर साइकिलनि जो आहे त मोटर सां रिलेटेड नालो रखो, ठीकु आहे। गाॾी आहे, हाणे जीअं गाॾियुनि जी वेबसाइट आहे वॾे में वॾी पाकिस्तान जी, पाक व्हील्स, ठीकु आहे। बिल्कुलु। हाणे ॾिसो छड़ो हुन में गाॾियूं आहिनि, मोटर साइकिलियूं बि आहिनि, ट्रक ट्राला हर शइ उहो ॾिए थो पियो, कार जीप। छो? पाक व्हील्स, पाकिस्तान जा फीथा। माना तव्हांजो कमु तव्हांजो नालो ज़ाहिर करे, त तव्हां ईअं साईं चूंडे सघो था। डिपेंड थो करे पियो तव्हांजो कॉन्टेंट छा जो आहे। सही था चओ, इन में कोई ॿुधो शक न आहे। नीतू अची वई आहे। तारिक फूड वूमेन 45 चैनल आहिनि, काफ़ी आहिनि नीतू जी, काफ़ी आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे, काफ़ी आहिनि। यूट्यूब ईअं नथो चए त बाबा तव्हां मिसाल 45 आहिनि हाणे तव्हां कमु न कयो। बाबा पूरे दुनिया में हर मुल्क में चैनल, हर इलाइक़े में पंहिंजे ज़ुबान पंहिंजे चैनल आहिनि। हर को पंहिंजी जंहिं वटि सलाहियत आहे, जंहिं वटि टैलेंट आहे, उहो बिस्मिल्लाह करे लही पए यूट्यूब ते 6 महीना कमु कयो। 6 महीने में तव्हांखे पहिरीं पेमेंट न मिले, पहिरीं अर्निंग न मिले, तव्हांजा सब्सक्राइब न वधनि, दिलो जान सां महिनत कयो। इहा दिमाग़ में सोच रखी छॾियो त यूट्यूब ते बसि कमु करिणो आहे, ॿियो कमु न करिणो आहे। अगरि जे सोचींदो आहे त हाणे हिकिड़ी वीडियो अपलोड करे केरु वञे, हाणे बुखार चढ़ी वेंदो, कंहिं महिल कयो न मूंखे बुखार चढ़ी वेंदो आहे, कूड़ हर छो हणो। लेकिन पोइ बि बाबा 2 ॾींहं गुज़रनि सही, पर 3 ॾींहं त इहो पक त वीडियो अपलोड मां कंदुमि। मुंहिंजी शइ उहा जेकी महिनत आहे उनखे अॻियां वधाइणो आहे। इंशाल्लाह। तारिक भाउ असांजो प्यारो दोस्त लिखियो आहे तव्हांजे लाइ कमेंट। प्यारा लोगों का वक्त आता है, आपका ज़माना आएगा, बहुत ज़्यादा पीर गुलाम बरी जिलानी साईं मोहब्बतूं शाह साहब, इहे तव्हांजी मोहब्बत, इहो तव्हांजो नज़रानो, बाबा असां कामयाबु ई कामयाबु। मोहब्बतूं शाह साहब, मोहब्बतूं प्यारा साईं, मोहब्बतूं साईं। मां शहर शहर जी वीडियोज़ मालूमात ते प्रोग्राम ॾेखारियां त बहितरीन। इहा त माना हिस्टोरिकल थी वई न ज़फर साहब। न माना हिस्टोरिकल, ॿुध हिस्टोरिकल न थी वई, इहा थी वई ट्रैवल वीलॉग्स, ठीकु आहे। ना साईं, साईं चए थो त शहर शहर जी वीडियोज़ मालूमात ॾियां, माना शहर जी मालूमात ॾिए थो वेही करे पंहिंजे घर में, या ट्रेवलिंग जे लाइ चए थो। प्रोग्राम ॾेखारियां, उहो चए थो त ॾेखारे सघे थो। ऐं मां दोस्तनि खे ॾिसो 2 तरीक़ा आहिनि। हाणे जीअं मुंहिंजो कमु ट्रैवलिंग जो आहे, उन में त मां सफ़र कंदो रहंदो आहियां, त ट्रैवल वीलॉग्स। पर मां दोस्तनि खे ॿुधायां, हिकिड़ो चैनल अथव तारीख़ की दुनिया, ॿियो चैनल अथव उहो मालूमाती हिकिड़ो अथव। उन में छा आहे, ॿियनि जा तस्वीरां हुतां हुतां क्लिप करे पंहिंजो वॉइस ओवर करनि था पिया घर में वेही करे। हक़ीक़त टीवी आहे, वॉइस ओवर थो करे पियो, हुनजो कोई नुमाइंदो न आहे, कुझु न आहे। इंटरनेट जो बिल्कुलु। डेटा थो खणे, हुनखे वॉइस ओवर थो करे, वीडियो खे एडिट थो करे पियो और चाढ़े थो पियो। ऐं ज़िम टीवी बि ॾिठो हूंदो तव्हां। हा, इहे वॾा वॾा चैनल आहिनि। हुनजी महीने जी मां गारंटी सां थो चवां साईं 50-50 लख रुपए इनकम आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ साईं। ॿियो तव्हां छॾे ॾियो, मां आसान तरीक़ो दोस्तनि खे ॿुधायां थो। मां त चलो हाणे व्लॉगिंग में मुंहिंजो शौक़ु बि आहे, मां व्लॉग माना सिस्टम में अची वियो आहियां, मुंहिंजो स्किल आहे, त मां ॿियो को माना न करे सघां थो। मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु व्लॉग ई ठाहे सघां थो, त मां उन सिस्टम में जेको आहे आयो आहियां पंहिंजे इन स्किल में। तव्हां ॿियो सभु छॾे ॾियो न, वेदर ते तव्हां हिकिड़ी चैनल ठाहियो न, वेदर जी सिर्फ़ु अपडेट ॾियो पिया न, मां गारंटी सां चवां थो उहो ई कामयाबु थींदो। छो जो वेदर जी अपडेट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान जे लाइ न हूंदी। वेदर तव्हां पूरे दुनिया जे लाइ ॾेई सघो था, पूरी दुनिया ते माना वेदर जी अपडेट ॾेई सघो था। छो जो वेदर उहा शइ आहे बाबा, हाणे ॾिसो हिन मुल्क में नक्शो तव्हांजे साम्हूं खुलियल आहे, गूगल तव्हांजे साम्हूं, उहो तव्हां ॾिसी करे उन ते वॉइस ओवर करणी आहे त बाबा हिते बारिश थींदी, हिते बारिश थींदी, हिते गड़ो पवंदो, हिते हे शइ थींदी, हिते हे शइ थींदी।
तव्हां वेदर जा चैनल सर्च करे ॾिसो सही, मिलियन में उन्हनि जा सब्सक्राइब आहिनि, मिलियन में उन्हनि जा व्यूज़ आहिनि। सिर्फ़ु वेदर ॾिसो, गूगल ते ठाहियो वॉइस ओवर पंहिंजी कयो, बसि वीडियो अपलोड कयो, 8 मिंट जी हिकिड़ी वीडियो, बसि देर ई न। पर साईं हाणे केरु करे सर्दी में। उनखे जॾहिं मोहम्मद खान महर साहब चए थो जनमॾींहं जूं मुबारकूं साईं, वॾी लख लख मुबारकूं, किरोड़ ख़ैर मुबारकूं साईं, मुबारकूं तव्हांखे बि, मूंखे बि मुबारकूं बाबा, ख़ुशि हुजो। मोहबतूं क़ाइम हमेशह, ज़बरदस्त प्रोग्राम, ज़बरदस्त कचहरी आबाद हुजो। मां सकरन खां सिंधी चांडियो यासीन उर्फ रिपोर्टर भाड़ियो कान, जुगाड़ न्यूज़ जो रिपोर्टर। अच्छा वाह सही वाह, हे पो वज़ीर उन्नड़ जुमो जुगाड़ी त तुंहिंजो यार हूंदो मूंखे पक्का। हे उन्ही जो पोइ रिपोर्टर, मां सम्झी मां सम्झी वियुमि। जुमो जुगाड़ी तो छा थींदो आहे यासीन चांडिया, मूंखे इहो ज़रूरु ॿुधाइजो प्यारा। हैप्पी बर्थडे तारिक साहब, थैंक यू ब्रो, वॾी महिरबानी। अदा तव्हां यूएसए व्लॉगर थियो यूट्यूब ते साईं, मां काफ़ी दफ़ा ज़फ़र भुट्टो साहब खे चयो आहे, त मां चयो आहे बाबा जेकी तव्हां लाइव कयो था सिर्फ़ु उहा खणी यूट्यूब ते अपलोड कयो बि बहितर आहे। पर ज़फ़र भुट्टो साहब अलहमदुल्ला छो जो यूएसए में पेज ते उते अर्निंग थिए थी, त उहे पेज ते हिकु त अर्निंग करनि था, ॿी ॻाल्हि त अलहमदुल्ला ज़फ़र भुट्टो साहब खे एज़ ए शौक़ु बि आहे इन सोशल मीडिया सां कनेक्ट थियण जो। सो पंहिंजी सोचूं, ज़फ़रुल्ला साहब अलहमदुल्ला उते सेटल आहिनि ना साईं। हा पंहिंजी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त दा मां को फुल टाइम जो व्लॉगर न आहियां, मां हे शौक़िया फेसबुक लाइव कंदो आहियां। और रही ॻाल्हि अर्निंग जी, तारिक बोदार ख़बर थी नवंबर खां क्रिकेट जे करे असांखे स्ट्राइक लॻल आहिनि, त अर्निंग न न इंशाल्लाह को मसलो न आहे, थोरो मसलो इहो थी वेंदो आहे, इहो ये लाज ॿी ॻाल्हि ॿुधायां साईं, हा कॾहिं कॾहिं शौक़ु चढ़ंदो आहे त हे नौकिरी छॾे करे असां व्लॉगर थियूं, ठीकु आहे, छो त व्लॉगिंग में वॾो पैसो आहे दा, अॻिते फ्यूचर तव्हां अॻियां ईअं सम्झो त 10-15 साल इन ते ॾिसंदव। सही था चओ। इम्तियाज़ अली चए थो हैप्पी बर्थडे, वॾी महिरबानी अदा। थैंक यू साईं, थैंक यू पनवा अकल, सईद अहमद, सुमैर भाई सलाम, वालेकुम सलाम, थैंक यू साईं, वॾी महिरबानी। विशाल रबड़ी, विशाल साहब वॾी महिरबानी। शहबाज भोपानी साहब महिरबानियूं, लख कुर्बान जा साईं। हा हा असां सां गॾु हूंदा आहियूं वज़ीर जुमो जुगाड़ी, मां सम्झी वियुमि, मां ख़बर हुई सुना। हमारे शहर सांगड़ की एक लड़की खाना बनाना सिखाती है, 2 लाख के करीब मिलते हैं। पक साईं जो यूट्यूब चैनल आदि जो, मूंखे पक लॻी वियो इन आदि जो यूट्यूब चैनल हूंदो साईं। बिल्कुलु। ऐं मोहम्मद अवैस भाउ, अगरि उन चैनल जो तव्हां नालो लिखी मोकिलियो त असां हुनजो लाइव इंटरव्यू कयूं, त उन सां इहो फ़ाइदो आहे, ॿियूं असांजूं जेके नियाणियूं घर में आहिनि, सिंध में रहनि थियूं या सिंध खां ॿाहिरि या पाकिस्तान में रहनि थियूं पयूं, त हुननि खे हिकिड़ी डायरेक्शन ऐं विजन मिले। अगरि हे सांगड़ में वेही करे थी सघे त मूंखे कहिड़ो ॾोह आहे त मां बि कयां, त हुननि खे हिकिड़ी माना डायरेक्शन मिली वेंदी आहे। यासीन जांडियो, तारिक भाला तोखे आबाद कंदो, वॾी महिरबानी अदा। इम्तियाज़ अली, महिरबानी प्यारा, लख कुर्ब मोहबतूं चाहतूं। पेज ते साईं सलाम सिंध पेज ते नंबर अवेलेबल आहे, ज़फ़र भुट्टो ते बि पेज ते नंबर अवेलेबल आहे भाउ मुंहिंजा। बिल्कुलु बिल्कुलु। इज़तुल्ला आबड़ो साहब वॾी महिरबानी, वालेकुम सलाम, थैंक यू वॾी महिरबानी, मोहबतूं साईं। आबिद मलाणो साहब महिरबानी बाबा, ख़ुशि हुजो। मोहम्मद वसीम थाइम, अदा ज़फ़र तव्हांजी कॾहिं आहे बर्थडे? ज़फ़र भुट्टो साहब जो बर्थडे वरी मां सजाईंदुमि न बाबा, बिना पुछे ख़बर ई न पवंदी तव्हांखे। हाणे इहा ॿुधाइण त लाज़मी न आहे, इहा हिकिड़ी माना सीक्रेट ॻाल्हि आहे न बाबा। साईं मूंखे 2 महीना थिया आहिनि, मुंहिंजी बर्थडे थी वई 17 नवंबर ते हुई, अॻे साल हिन साल मल्हाईंदासीं वरी। हा साईं, हिन साल बि त बाबा ईंदो न प्रोग्राम, टाइमिंग असां न ॿुधायूं न। बिल्कुलु। वफ़ा इरफान साहब वॾी महिरबानी, सऊदी खां असांजो प्यारा दोस्त अची विया। तारिक बोदार साहब जनमॾींहं जूं लख लख मुबारकूं हुजनिव। मोहबतूं साईं, मोहबतूं, वॾी महिरबानी। उमेर खान महिरबानी साईं, मौला सलामत रखे अव्हांखे, अल्लाह साईं अव्हांखे सलामत रखे साईं। एडिटिंग जे लाइ सुठो सॉफ्टवेयर ॿुधायो साईं। तमामु सुठो सवाल कयो भाउ, आख़िर में इन जो जवाबु ॾेई पोइ इजाज़त वठंदासीं ज़फ़र साईं। बिल्कुलु साईं, असांखे टाइम पूरो थियो, हाणे सम्झो आख़िरी पहर था हलनि पिया, 1 कलाक थी आख़िर पहर, बिल्कुलु
बिल्कुल बिल्कुल ॿुधाए बैटरी ॿुध तूं बैटरी डाउन दोस्तनि थी वियो आहे दोस्तनि खे सॉफ्टवेयर ॿुधाए कहिड़ो सुठो आहे त उन खां पोइ इजाज़त वठूं जेसिताईं मां कमेंट बिल्कुलु ॾिसां बिल्कुलु तमामु बहितरीनु ऐं सॉफ्टवेयर जावेद भाई जेको आहे न तव्हां अगरि मोबाइल ते इस्तेमालु कयो था वीडियो एडिटिंग त तव्हां वीडियो एडिटिंग इंस्टीट्यूट ते बि करे सघो था बहितरीनु हिकिड़ी सॉफ्टवेयर आहे उनखां पोइ वरी काइन मास्टर आहे बहितरीनु आहे तव्हां उन ॿिनि ते कंहिं ते बि माना एडिटिंग करे सघो था अचो वरी तस्वीरुनि ते एडिटिंग थंबनेल ते अगरि मेन टॉपिक ते अचो थंबनेल पिक्सआर्ट बि तमामु सुठो आहे पिक्स लैब बि तमामु सुठो आहे पिक्स लैब ते बि तव्हां करे सघो था पिक्स आर्ट ते बि करे सघो था ऐं अचूं वरी हाणे कंप्यूटर ते पहिरें वीडियो एडिटिंग फिल्मोरा वीडियो एडिटिंग कंप्यूटर पीसी लाइ तमामु बहितरीनु हिकिड़ी सॉफ्टवेयर अथव फिल्मोरा ऐं अगरि जे अचूं पंहिंजो तस्वीरुनि जे लाइ थंबनेल लाइ त एडोब फोटोशॉप आहे कोरल ड्रा आहे हिननि ॿिन्हिनि ते तव्हां पीसी ते पंहिंजो वर्क करे सघो था तमामु आसानी सां जी ज़फ़र भाई हे दोस्त चए थो ते लॉ रिलेटेड लेक्चर अपलोड कयां थो 50 व्यूज़ ईंदा आहिनि हिकु वीडियो ते सही अब्दुल आहे मुई ठीकु आहे अब्दुल मुईद साहब मुंहिंजो इहो मशवरो आहे तव्हां माशाल्लाह वकील आहियो ॻाल्हाइण जा त माशाल्लाह जरा हूंदव कोशिशि बिल्कुलु हाणे ॾिसो न हाणे डिपेंड थो करे पियो तव्हां जी ऑडियंस या मार्केट कहिड़ी हिट था कयो उहो कीअं वीडियो ठाहियो था न सपोज़ अगरि मां सिंधी में ठाहींदुमि न 10 करोड़ माण्हू ॿुधंदा अगरि उर्दू में ठाहींदुमि 10 अरब ॿुधंदा ठीकु आहे अगरि इंग्लिश में ठाहींदुमि त 100 अरब ॿुधंदा ऐं डिपेंड थो करे पियो त तव्हांजी जेका वीडियो ठाहियो था न हुन में लैंग्वेज कहिड़ी आहे जेतिरी वाइड ऑडियंस हूंदी ओतिरा व्यूज़ वधंदा बिल्कुलु ऐं ॿी उहो हिन जे करे तारिक ॾिस मां इहा हाणे जीअं तूं डायलॉग हणंदो आहे न त साईं मुंहिंजी रिसर्च थियल आहे मुंहिंजी सही इहा रिसर्च थियल आहे सपोज़ अगरि मां लॉ ते ॻाल्हायां न त व्यूज़ 30 खां 35 उहे ॾिसंदा जंहिंजो लॉ में इंट्रस्ट आहे गुड ठीकु गुड आहे थी अगरि मां जनरल अमेरिका जी लाइफ ॾेखारींदो आहे न त 400 माण्हू लाइव ॾिसंदा आहिनि छो त हर को आम ज़िंदगी आहे आम टॉपिक आहे इनमें कोई शक न ठीकु बिल्कुलु आहे त भाउ मुंहिंजा असांजो मशवरो इहो आहे त तव्हां पंहिंजी जेका लैंग्वेज आहे न जेतिरी घणी ऑडियंस वारी लैंग्वेज यूज़ कंदो तव्हांजा व्यूज़ ओतिरा वधंदा बिल्कुलु साईं बिल्कुलु तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हि वॾी कयो महिरबानी अदा लख कुर्ब सऊदी अरब खां वफ़ा इरफान साहब वॾी महिरबानी इम्तियाज़ साईं अली हिते ज़फरला साहब हिते हिकिड़ी शख़्सियत बि असांखे विश कयो आहे हेठि 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 थोरो हेठि थोरो हेठि थोरो हेठि ओ इहा शख़्सियत बि अची वियो साईं मोहबतूं साईं सोराब साईं मोहबतूं बाबा लख कुर्ब मोहबतूं चाहतूं सिंध जो बहितरीनु नाले वारो एक्टर असांखे खिलाईंदड़ मुस्कुराईंदड़ असां जॾहिं बि परेशान हूंदा आहियूं त सौराब साईं जा अॼुकल्ह बाबा सोशल मीडिया लॻो पियो आहे अलहमदिल्ला यूट्यूब ते वञी बाक़ाइदा ईअं वीडियो ॾिसंदा बाक़ाइदा ईअं मूंझ ख़तमु भले भले असांजे साम्हूं अची वेंदा आहिनि साईं भले वाह वाह भले ज़िंदाबाद साईं मोहबतूं बिल्कुलु सौराब जी हिकिड़ी मां लाइन पती आहे सौराब मां लाइव कंफेस कयां थो मां चवंदो भित भित सां भित भित सां बिल्कुलु वाह वाह मौला सलामत रखे असांजे सिंध जा हीरा आहिनि माशाल्लाह बहितरीनु अलाह साईं इज़त ॾे हिननि खे बहितरीनु तमामु बहितरीनु वॾी महिरबानी सौराब भाउ लख कुर्ब जावेद साहब लख कुर्ब में मास्क यूज़ करें सही था लाइक बिल्कुलु नीतू मास्क हाणे छा पायूं उहे असां हज़ार मील परे वेठा आहियूं पर पाए हाणे कहिड़ो कोरोना हिते आहे या असां परे परे आहियूं ईअं सम्झो असां फ़ासिलो 7 समुंडनि जो फ़ासिलो आहे उहे गॾु आहियूं पर उहे 7 समुंडनि जो फ़ासिलो आहे हिन वक़्तु सीउ एॾो पियो आहे त कोरोना ई पाण लुकदी थी बस बिल्कुलु बिल्कुलु इन में को शक न नहीं वॾी महिरबानी सैफ़ुल्लाह अदा ज़मानत साहब छा खोखराणी साहब छाजो जवाबु ॾियूं पिया कमेंट करे मोकिलियो त हाज़ुर साईं ख़बर न आहे छाजो अलाए जवाबु दोस्त घुरनि यासिन चांदो साहब वॾी महिरबानी बिल्कुलु साईं उस्ताद सौराब सुमरो प्यारो भाउ प्यारो दोस्त अलाह पाक हिननि खे ख़ुशि रखे आबाद रखे ऐं मां दोस्तनि खे ॿुधायां साईं जन बि पंहिंजो माशाल्लाह सौराब प्रोडक्शन हाउस ठाहियो आहे ठीकु आहे जेके बिल्कुलु असां हिते अञा ईअं सम्झो त असां आया आहियूं
लाखड़िया न हेॾो होॾो सिखूं था। साईं जन माशाल्लाह तमामु बहितरीन प्रो कम आहे। ईअं सम्झो बिल्कुल त ज़फर भुट्टे जा, तारिक बोज़दार जा बि उस्ताद आहिनि। असां पाण को काथे मुंझारो थींदो आहे न, पोइ उस्ताद खां पुछूं, उस्ताद ॾे ख़बर भला हे हिते मां फासी पिया आहियूं हाणे कढो। बिल्कुल तमाम बेहतरीन। वॾी महिरबानी भाउ मुंहिंजा, असांजा त सभु यार आहिनि। बाक़ी दोस्तनि खे मां ॿुधायां था, मुंहिंजो तालुक़ु पनो आकिल डिस्ट्रिक्ट सखर खां आहे। असांजी लाड़ारी सिंधी न आहे त तव्हां अमा करे ॻाल्हायां। मां ॾाढो तू तड़ाकारो माण्हू आहियां, मां तमामु जल्दी में फ्री थी वेंदो आहियां। हिन जे करे भाउ मुंहिंजा माज़रत, अगरि कंहिंखे इहो बुरो थो लॻे पियो त यार तूं ईअं छो थो ॻाल्हाए, मां जीअं आहियां भई ईअं ई आहियां। बिल्कुल साईं तमाम बेहतरीन। मुंहिंजी पारत हिननि ॿिन्ही उस्ताद, वॾी महिरबानी चांडियो साहिबु, अलाह पाक ख़ुशि रखे। कंहिंजो सालगिरह आहे, गुलाम कादिर सुमरो साहिबु, हे साईं उहे अथव जेका 5 मिंट पोइते हूंदा आहिनि। हे ॾिसो अदा हे साम्हूं इहो ॾिसो नालो हेठां हेॾो सारो लिखियल आहे। असल में दोस्त सम्झनि था शायदि मुंहिंजी बर्थडे आहे। हे नालो साईं लिखियल आहे हेॾो सारो अॻियों। बस इहो को बि लिखियल समझ आहे, इन जो मतिलबु दोस्त हूंदा न तारे खे 6 लिखियल हुजे न, के दोस्त हुनखे 9 पढ़ंदा आहिनि न, हे उन्हनि दोस्तनि मां आहिनि। बस साईं पोइ हाणे असां नथा चई सघूं। ख़ुशि हुजो। तारिक बोज़दार है ज़फर जी भित भित गुड हो गया साईं, मोहबतूं बाबा मोहबतूं साईं, बिल्कुल भित भित सां आहे। सोहराब सुमरो साहब महिरबानी। पहिरियां कमेंट्स आहे ॾिसो किथे आहे कमेंट्स, ख़बर न भाउ आहे। मुंहिंजा ॿीहर लिखी करे मोकिलण में कहिड़ो ॾोह आहे प्यारा, ॿिया अलाए हज़ारे मैसेज आहिनि, हे ॾिसो कहिड़ो पढ़ी कहिड़ो पढ़ो, हिते मथे खलक लॻी पई आहे। बिल्कुल साईं बिल्कुल, काफ़ी वीडियो अचनि। दादा मूंखे ॿुधायो त मां प्रोग्राम मोबाइल ते करे सघां थो। साईं हाणे एॾो सारो जुमो जुगाड़ी तोसां गॾु आहे, वज़ीर उन्हड़ अलहमदुल्ला बिल्कुलु तमामु टैलेंट आहे उन में भरियल आहे। हाणे न न असां जेको तारिक ज़फर मां सां दोस्त खे ॿुधायां, बिल्कुलु अदा स्ट्रीम यार्ड जो तव्हां मोबाइल तां बि अहिड़ो प्रोग्राम करे था सघो। हे जीअं असां कमेंट वग़ैरह हर शइ कई आहे, तव्हां ईअं कयो, ठीकु बिल्कुल आहे। बाक़ी असां दोस्तनि खे ॾेखारियूं, असांजो तारिक बोज़दार ऐं ज़फर भुट्टे जो जेको सफ़र शुरू थियल आहे न, उहो अदा थियल अथव। मूंखे त ख़बर पइजी वेंदो न हिते सर लाइव। ॾिठव तारिक बोज़दार खे इहा बि ख़बर न हुई त मूंखे ख़बर पइजी वेंदो न लाइव ईंदो की न ईंदो। मां ट्रांसफार्मर ते सुथड़ कुंजे करे गोॾा खोड़े करे वेठो आहियां। ऐं ज़फर साहब मज़े जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, स्ट्रीम यार्ड ते मां 2019 में कनेक्ट थियो आहियां। स्ट्रीम यार्ड जी मूंखे ख़बर न हुई 2019 खां पहिरियों त स्ट्रीम यार्ड कीअं हलंदी आहे, छा आहे छा न, मूंखे इन शइ जी ॼाण न हुई बिल्कुलु बि। मां गारंटी सां चवां थो। बस साईं हाणे तारिक बोज़दार जे लाइ असां सरप्राइज़ खणी आया आहियूं, ठीकु आहे। असांजो प्यारो दोस्त, प्यारो भाउ उस्ताद सोहराब सुमरो साहिब। ओह माय गॉड, मोहबतूं साईं, वेलकम सोहराब हाल सुमरो आहे साहब। भाउ, ख़ैर ठीक ठाक। तारिक बोज़दार साहब, माना तव्हां बि पाण बाक़ाइदे पैदा थिया हुयो? ना साईं, मां मथे आसमान खां उॾरदे आयुमि हेठि। अलाए मां सम्झो अलाए गूगल तां डाउनलोड कयो तोखे अलाए। मूंखे गूगल मां डाउनलोड कयूं, बस मिड़ी अची वियासीं, जनम वरितोसीं अची हिते गोले ते। वाह वाह वाह, जनम वतई थोरो देर सां वतई जनम, बारा पहिरियां न आहे तूं। छा कयूं साईं, बस वठणो पियो, दुनिया ॾिसणो पियो, तव्हां जहिड़नि जा सोहराब वीडियो साईं कॉमेडियन जा ॾिसणा पिया न, असांखे गोले ते अचणो पियो न। हा हा, अॼु ऐं त साईं बाक़ाइदे ज़फर साहब बि वॾो सुहिणो थो लॻे बाक़ाइदे, अलाए लाइट ॿारी अथनि साम्हूं। साईं उहो ॿुधो सोहराब सुमरा साहब, मां जॾहिं ज़फर साहब सां पहिरें वीडियो मतिलबु मां लाइव कयो 2019 में, मूंखे चङी रीति यादि आहे त मां चयो ज़फर साहब खे पहिरें इहे लफ़्ज़ चयो, मां चयो साईं असां वटि सिंधी अस्सलाम एक्टर आहे वालेकुम हिते, दोस्तों, तव्हां बि सिंध में खुश रहो था। आमदीद। मूंखे इहो महसूसु थिए थो त तव्हां जेको आहे गामू, जीअं मूंसां हिकिड़ो गामू वेठो आहे, गामू जो चहिरो तव्हांखे जेको आहे नज़रे थो, तव्हां ॾिसो बाक़ाइदगी सां। हा हा, हेॾां हे गामू लॻे थो, तूं बि हे गुलाम हुसैन उमराणी थो लॻे सफ़ाई। जलाल चांडियो, उमराणी जलाल चांडियो, हा सही आहे बिल्कुलु। सही आहे हे सही साईं आहे। असांजी पहिरीं शुरूआत आहे वीडियो जेकी असां कईसीं 2019 में, स्ट्रीम यार्ड ते मां पोइ आयुमि 2019 में। अच्छा अच्छा अच्छा। जी ऐं सर सोहराब बिल्कुलु। भाउ,
ॻाल्हि हाणे तव्हां कई त साईं तारिक बोज़दार जॾहिं आयो देरि थी वई हे माना तॾहिं पहुतो जॾहिं शादी जा थाल मानी मानी खाई खपाए आहे पोइ पहुतो देरि सां। हाँ सही है। बस ऐं छा कयूं पोइ बि आख़िर में बच सच जेकी हुई पोइ बि खाधीसीं अची वियासीं असां बि असां न मुड़ियाऊं बाबा न न भलो अखाई सालगिरह है या साईं का ख़बर ई न फेसबुक वारनि जो कमाल आहे हिकु शनासी कार्ड ते असां जेकी लिखियल आहे असां उन ते अची वियासीं हाज़िर थियासीं पेश थियासीं। अच्छा अच्छा तव्हांजे जी त उहो मुंहिंजे साईं ख्याल में डेट ऑफ बर्थ लिखण जो रवाज न हूंदो तव्हांखे वाक्यनि ते यादि कंदा हूंदा हादसा वाकिया समझी वियो अब तारिक समझी वियो कॾहिं जाओ तारिक चंदा भाई इहो बरसात रह सजे देरे के बाहि लगी हुई पलाल जी देरे के बाहि लगी हुई रात जो बारिश भी पए वॾी ओ जेका आहे बिल्कुलु इहो परसाल जनवरी जो ईअं महीनो हुयो बसि ईअं वाक्यनि सां यादि कंदा आहिनि न हेॾे वरी असांजे ॻोठनि में तो चवंदा आहिनि साईं बिल्कुलु तेज़ सियारो हुयो बसि सियारे जी राति हुई जंहिं राति तूं ॼाओ हाणे साईं कीअं ख़बर पई हाणे कीअं ख़बर पए इहो बिल्कुलु साईं बिल्कुलु मां हाणे सोराब ॾिसां पियो जॾहिं हाणे डेट ऑफ बर्थ नए साल में ॾिसां पियो सभिनी खां हे पोइ हे उन्हनि माण्हुनि में शुमार थींदो थी जेके पहिरें जनवरी ते ॼाईंदा आहिनि स्कूल में पोइ हा लिखी हा पहिरीं जनवरी 1909 पक सां ज़फर भुट्टो खे पंहिंजी बर्थडे यादि न आहे बाबा ज़फर भुट्टो बि ईअं न चए ज़फर भुट्टो बि परे जो न आहे पने आकिल जो आहे असल में थींदो ईअं हुयो जो पुराणे दौर में जॾहिं स्कूल में दाख़िल कराइण वेंदा हुआ न पोइ डेट ऑफ बर्थ कंहिंखे ख़बर न हूंदी पोइ साईं खां साईं पुछंदो मास्तर हेड मास्तर बाबा कॾहिं ॼाओ पोइ ॿुधाईंदा साईं बसि सियारो हुयो तेज़ सियारो हुयो पोइ सभिनी खे 1 जनवरी लिखी छॾियो 1 जनवरी बसि बिल्कुलु ईअं ई आहे साईं 1 जनवरी ते जेतिरियूं बर्थडे हुया न मां तव्हांखे छा ॿुधायां हिते त बाबा असां त पनो भरे भरे था कयूं बुक खे फेसबुक खे हा बसि साईं सभिनीनि खे राज़ी कयोसीं हिकिड़ी हिकिड़ी तस्वीर ठाहे संगत खे राज़ी साईं करिणो पवंदो आहे न छा करे सघूं था यार सराब असां साहब सां बि इहो वॾो मसइलो आहे रोज़ 50,000 मैसेज ईंदा आहिनि साईं मुंहिंजी बर्थडे आहे मूंखे विश कयो अरे बा बर्थडे आहे त तूं पैदा थी करे छा थियो तूं पैदा थिए त कहिड़ो फ़ाइदो कहिड़ो पियो असांखे असांखे फ़ाइदो कहिड़ो पियो लख जी ॻाल्हि हाणे ज़फर साहब राति बि इहा डिस्कस थिए पई त असांजा माण्हू जेके आहिनि उहे प्रोफेशनल न थिया आहिनि अञा माना ॾिसनि था त असांजी रोज़ी रोटी इहा आहे वीडियोज़ ठाहिण ऐं असांजो इहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे हिनखे सॾनि था सोशल मीडिया ते त इहे शयूं असांजूं ऑनलाइन अर्निंग जो हिकिड़ो सिलसिलो आहे सही माण्हू इहो सम्झनि नथा चवंदा साईं असांजे चैनल जी प्रोमोशन कयो लिंक रखो पेज ते यूट्यूब चैनल ते रखो लिंक ईअं कयूं की बाबा न थींदो आहे ईअं न थींदो आहे छो था बंदि करायो असांजो दुकान बि रूबरू या बिल्कुलु वरी चवनि था त वीडियो ठाहे ॾिसो हैप्पी बर्थडे चओ मुंहिंजो नालो खणी करे इहा हालत आहे वरी बाबा हैप्पी बर्थडे त चऊं पर इहो असां दुकानु खोलियो आहे बाबा अचो असांखां प्रोडक्ट वठो असां प्रोडक्ट ऐं तव्हां पंहिंजे चैनल ते रखो उहा वीडियो तव्हां अर्निंग कयो कोई मसइलो न आहे पर असांखे बि त कुझु ॾियो माण्हू इहो सम्झनि नथा हाणे ज़फर सही ॻाल्हि सम्झाइनि को हेॾो मथो हणी हणी चवंदो आहे अदा मां त हेॾो मथो हणी हणी भाउ पाण गंजो थी वियो आहियां भितियुनि सां टकर हणी हणी दोस्तनि खे सम्झाए पर दोस्त सम्झनि ई नथा ज़िंदाबाद साईं ज़िंदाबाद सही ॻाल्हि आहे ईअं त अलहमदुलिल्लाह 2000 तक़रीबन ईअं सम्झो त 13-14 जी ॻाल्हि आहे मां हर भरू कूड़ छो ॻाल्हायां तव्हांजा जेके वीडियोज़ हुआ कुझु मूं बि पंहिंजे पेजनि ते रखिया अहिड़ी ॻाल्हि न आहे जेकी ॻाल्हि आहे पर जॾहिं खां 19 में ज़फर भुट्टो साहब सां मां कनेक्ट थियुमि उन खां पोइ बाबा रियल रस्तो वरी कुझु मूंखे रस्तो मिली वियो उन खां पोइ वरी हाणे जेके बि वीडियोज़ मां अपलोड कंदो आहियां पंहिंजा व्लॉग ठाहींदो आहियां पंहिंजे ॻोठ जी जेकी बि शयूं आहिनि ख़ूबसूरत ख़ूबसूरत ॾेखारण ॿकरियूं ढगियूं पर पंहिंजी छा ठाहींदो आहियां इहा पक आहे त बाबा हा चोरी चोरी आख़िर पंहिंजी छा माण्हू ठाहे पर मां हाणे मुंहिंजा 18,000 सब्सक्राइब अलहमदुलिल्लाह थी विया आहिनि सराब साहब हा सही आहे सुठो आहे माण्हू उहो ई माण्हू चवनि था साईं तव्हां वीडियो ठाहे ॾियो असां पंहिंजे चैनल ते रखूं त असांजा सब्सक्राइबर्स वधंदा बाबा मां चयोमानि बाबा ईअं सब्सक्राइबर न वधंदा आहिनि तव्हां कंटेंट सुठो रखो पाण ई सब्सक्राइबर बि वधंदा व्यूज़ बि ईंदा कंटेंट सुठो हूंदो त बाक़ी हाणे ईअं त हाणे सभिनी मां बि सभिनी सेलिब्रिटीज़ जेके वॾियूं वॾियूं आहिनि उन्हनि खे चवां यार मुंहिंजे चैनल लाइ इहो प्रमोशन लाइ ठाहे ॾियो वीडियो ईअं न थींदो न सही माण्हू खे ॻाल्हि पंहिंजी महिनत करणी पवंदी हुननि जे चवण ते छो कंदा सब्सक्राइब माण्हू
जो केॾी बि वॾी सेलिब्रिटी हुजे, सभु दोस्त आहिनि असांजा सुठा ॾाढा वॾा जेके बि आहिनि अल्हम्दुलिल्लाह साईं, अदाकार। मूंखां वधीक हाणे ज़फरला भुट्टो साहब यूएसए खां वधीक लाइव ईंदा आहिनि। हाणे इहे सम्झाए त ज़फरला भुट्टो साहब ई सघनि था दोस्तनि खे, हा फैमिली मेंबर आहिनि असांजा, छा चई सघूं। साईं ॻाल्हि ॿुधो न, हिकु त अॻ में वॾी महिरबानी सौराब, लख कुर्ब ख़ुदा तव्हां आया लाइव। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे भाउ मुंहिंजा, तव्हां ॾिसो कंहिं माण्हू खे न ज़बरदस्ती सम्झाए या के, हर को माण्हू अॼु जे दौर में न सियाणो आहे, कणिक जी मानी, चाहे अमेरिका में बि रहंदा न कणिक जी मानी खाईंदा, हर कोई सियाणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो माशाल्लाह, असां त सम्झो जुमेराती आहियूं न, जुमो 8 ॾींहं थिया आहिनि दुकानु खोलियो आहे, ठीकु आहे भाऊ। सौरा ॿार तव्हां इहा ॾिसो माशाल्लाह, हिननि जी सालनि जी महिनत आहे, सालनि जो तजुर्बो आहे, सालनि जो एक्सपीरियंस आहे, ठीकु आहे। तव्हां अगरि हिननि खे, तव्हां ईअं न ॾिसो त साईं यूट्यूब ते 2 लख फॉलोअर, लख फॉलोअर अची वियो साईं, शील्ड अची वई यूट्यूब जे तरफ़ां, इहा ईअं न आई आहे भाउ मुंहिंजा, तव्हांखे न आहे ख़बर। मां इनशाला अॻिते हली सौराब जी न उन स्ट्रगल ते प्रोग्राम कंदुमि, त अॼु जे हिन सौराब सूमरे खे न ॾिसो तव्हां सां हिन, मां इनशाला इन ते कंदुमि, छो त हे साईं ॾींहुं राति जागी करे हेतिरे ताईं हिन मंज़िल ते पहुता आहिनि। मां जीअं पंहिंजूं स्ट्रगलियूं ॿुधाईंदो आहे न, पर हे ईअं हिते न पहुता आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश करे था सघो, ठीकु आहे भाई हिकिड़ो अची वेंदो, ठीकु आहे, कंहिंजे चवण ते सौराब काथो सम्झो केक वठी आयासीं, हुनजे केक में टेस्ट ई न हूंदी, ठीकु आहे, अंडा ई फिटल विझंदो, माण्हू अॻे खे धप ईंदी, पोइ ॿिए दफ़े कानो केक वठण ईंदो। बिल्कुलु बिल्कुलु साईं। ठीकु आहे, हाणे जे अगरि मां पहिरीं वीडियो तारीफ़ जे चवण ते सपोज़ या कुझु बि मां ॾिठुमि सौराब जी, अगरि हो मूंखे पसंदि ईंदी, हुन जूं ॻाल्हियूं वणंदियूं, हुनजो कॉन्टेंट वणंदो, त मुंहिंजो दिलि सां हुन सां अटैचमेंट थी वेंदी। पोइ ॿिए दफ़े मूंखे इंतज़ारु रहंदो त यार सौराब जी कॾहिं थी वीडियो अचे। बिल्कुलु मां त साईं ऐं हिन साईं जी राति बि वीडियो ॾिसां पियो, होटल में संबारा में जेको हिकिड़े में बेइज़ती थिया त ॿिए में वरी साईं मतिलबु तमामु छाहे, बहितरीन। थोड़े अरसे में ज़फरला साहब अल्हम्दुलिल्लाह जस पेश आहे, उहे भी सेलिब्रिटी आहिनि, सौराब सूमरो साहब या अली गुल सूमरो साहब हुजनि या गामू साहब हुजनि, पर हिकिड़ी शइ में मां इहा रिसर्च, अली गुल जी जी मला आहे, अली गुल सूमरो न आहे। सॉरी अली गुल मला साहब, पर थोड़े अरसे में हिननि पंहिंजा चैनल्स ठाहे पंहिंजे सिंध, पंहिंजे पाकिस्तान, दुनिया खे ॾेखारियो त बाबा यूट्यूब पेमेंट ॾे, तीअं नौजवान अचनि वधनि अॻिना। हे त बाबा उहे टीवी चैनल ते सेलिब्रिटी आहिनि, हिननि पंहिंजो नालो कमायो आहे, नालो कमाए दुनिया खे बि ॾेखारियो आहे, ईअं न आहे जो अर्निंग बि कयो आहे टीवी चैनल्स मां, पर यूट्यूब ते थोड़े अरसे में हिननि खे सुठी शोहरत मिली, अल्हम्दुलिल्लाह, अला अञा वधीक हिननि खे शोहरत ॾे। एतिरो अरसो न लॻो आहे हिननि खे, तव्हां बेशक पुछी सघो था हिननि जो चैनल कहिड़े साल में हिननि तयारु कयो। मां सम्झां थो 2 साल बि न थिया हूंदा, 2 2.5 साल थिया हूंदा। न हा ईअं तक़रीबन। बिल्कुलु साईं। ऐं एतिरा हाणे सब्सक्राइबर, भई दोस्तनि खे ॿुधायूं त हाणे अल्हम्दुलिल्लाह सौराब भाउ तरक़ी में आहिनि, तरक़ी ते गांवनि अलाह वधाइनि। ऐं मां साईं दोस्तनि खे बिल्कुलु ॿुधायां, फ़ख़ुरु जेके आहे। हिन वक़्तु दोस्त मूंखे ॾिसनि था, ॿुधनि था, ख़ासि करे जेके इंटरनेशनल वेठा आहिनि, उन्हनि खे अगरि का बि सोशल मीडिया सां रिलेटेड टीम खपे त सौराब सूमरो पेज ते राब्तो कयो, हिन जो पंहिंजो प्रोडक्शन हाउस आहे। ऐं असां बि कोशिशि कयूं था इनशाला जल्द अज़ जल्द का न का प्रोजेक्ट ॾियूं त साईं जूं ख़िदमत हासिल कयूं। हा ईअं कर यार, तूं हुन ॾींहुं पर गाॾियूं ॾेखारे पियो, इहे सभु गाॾी कोन्हे मूं वटि, हेॾो गाॾी हिकिड़ी का इहे पैक करे मोकिल को, ईअं जीमेल कर को, ईमेल कर गाॾी। पुट बिल्कुलु जी, जे अगरि जीमेल ऐं ईमेल ऐं ई गाॾियूं घुरंदे त पोइ त ढेर लाहे ॾींदो। गाॾियूं ॾेखारे पियो वॾियूं वॾियूं, बाबा लेक्सिस बीठी अथव, बाबा हीअ बीठी अथव। असां मोटरसाइकिल ते घुमण वारा माण्हू, तूं असांखे गाॾियूं पियो ॾेखारे हाई लेवल जूं। बिल्कुलु न इनशाला बिल्कुलु साईं, तव्हां जल्द अज़ जल्द गाॾी तव्हांजी बि वीडियो ॾिसंदासीं, ठीकु साईं। आहे। ज़फरला साहब हिकिड़ी शइ इजाज़त हुजे त अॼु मां सौराब सूमरे जी इहा वातूं ॿुधणु चाहियां थो। सौराब सूमरो साहब, अञा बि माण्हू जेके आहिनि एतबार नथा करनि, बिलीव नथा करनि त यूट्यूब मां अर्निंग न थिए थी, इहे सभु कूड़ आहे। तव्हां पंहिंजे वातूं ॿुधायो, छा अर्निंग थिए थी या नथी थिए, जी जी दोस्तनि भाउ, खे ॿुधायो। यूट्यूब तां थिए पई अर्निंग, असांखे बि थिए पई, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं अली गुल मला आहे, मां आहियां, गामू आहे, या शेर दिल गाहू आहे, वाहिद रज़ा आहे, इन सभिनी खे महीने सिर अकाउंट में अची था वञनि सुठा पैसा तक़रीबन।
कंटेंट ते आहे, जेकॾहिं कंटेंट तव्हांजो सुठो आहे, व्यूज़ सुठा था अचनि, अर्निंग थिए थी, पर हाणे इन में खपे थी मुस्तक़िल मिज़ाजी। यूट्यूब जे लाइ सही माण्हू हिन में मुस्तक़िल मिज़ाजी नथा रखनि, हिकिड़ो 2 वीडियो रखियूं, 4 वीडियो रखियूं, 5 ॾिठूं, व्यूज़ न आया, पूरी छॾे था ॾियनि कम खे। ईअं न हुजे, हिन में बाक़ाइदे लॻी वञिणो आहे, कढई लॻी पवणो आहे। उस्ताद उमर शरीफ चवंदो, लड़की के पीछे ही पड़ जाओ, कभी न कभी तो सेट हो जाएगी। गुड। सो हिन में बि मुस्तक़िल मिज़ाजी खपे थी, साबित कदमी खपे थी। हिनखे माण्हू ऑन करे, पंहिंजो चैनल सम्झी करे कमु करे हिन ते। ऐं अॼुकल्ह मां नौजवाननि खे चवंदो आहियां, तव्हांजे लाइ त वॾी आसानी आहे। ऐं जेको दौर हूंदो हो जॾहिं PTV में अंदरि न वञणु ॾींदा, हाणे वरी अंदरि वञो त ॿाहिरि नथा छॾनि। ऐं वरी पोइ प्राइवेट चैनल आया त उते चैनल्स ते बि इहा हालत हुई। ऐं पोइ हाणे त मुंहिंजे ख़्याल 8 चैनल आहिनि सिंधी। पर हाणे अॼुकल्ह जे दौर में एॾी आसानी थी वई आहे, हर माण्हू खे पंहिंजे हथ में चैनल आहे। लाइव हाणे तव्हां हलायूं वेठा हो, अॻे इहो लाइव हलाइण जे लाइ DSN जी खपंदी, जेका 1 करोड़ 1.5 करोड़ जो सिस्टम हूंदो हुयो, गाॾी हूंदी हुनजे लाइ लाइव, तॾहिं न्यूज़ जे लाइ हूंदो हुओ। हाणे त हे स्ट्रीम यार्ड जे ज़रिए तव्हां पंहिंजो चैनल हलाए सघो था ऐं वीडियोज़ ठाहे सघो था। एॾी सहूलियत थी वई आहे नवनि माण्हुनि खे, जेके नवां टैलेंट आहिनि, उन्हनि जे लाइ त एॾी आसानी थी वई आहे। पंहिंजो चैनल ठाहे वेही रहो, तव्हां ॾिसो हाणे बैकग्राउंड बि चेंज था कयो वेठे वेठे। ऐं इहे सिखणु खपनि शयूं, ऐं यूट्यूब भरियो पियो आहे हिननि शयुनि जे लाइ। असांखे दोस्त फ़ोनियूं कंदा, साईं असांखे साईं अचनि ई नथा, साईं पैसा नथा ठहनि। अरे बाबा, पैसा ठहंदा आहिनि कंटेंट ते, ॿियो व्यूज़ ते। तव्हां कंटेंट ॾिसो त कहिड़ो था रखो, ऐं पराओ कंटेंट था रखो, त पोइ कीअं तव्हांजो मोनेटाइज़ थींदो चैनल? चवंदा न साईं पराओ न आहे, असां पंहिंजो ठाहियो आहे म्यूज़िक। अरे बाबा, धुन त आहे न अॻु में ई। यूट्यूब वारनि वटि अहिड़ा टूल्स आहिनि, जो नजफ़ अली गानो चयो अजनबी शहर के अजनबी रास्ते, उहा हुननि जे जेके लिरिक्स हुया उहे बि रजिस्टर्ड थियल हुया। इंडिया जो गानो आहे, जगजीत सिंह गायो आहे। उनखां पोइ सलमान अलवी गायो आहे हिते। त उन्हनि जा लिरिक्स बि जेके माना शाइरी बि उन्हनि जी रजिस्टर्ड थियल आहे, उहो बि कॉपीराइट लॻनि। इन हालांकि धुन चेंज करे ॻाई, पर पोइ बि उन्हनि चयो त तव्हांजो लिरिक्स जो वायलेशन कई आहे तव्हां। उन्हनि चयो लिरिक्स जी बि वायलेशन थींदी आहे छा? शाइरी त शाइरी आहे। चवनि न साईं, आख़िर उन उहो गानो डिलीट कयो पंहिंजे चैनल तां। सही केॾा प्रोफेशनल आहिनि ॿाहिरि मुल्क में। सोराब यार मदद त करे, हिकिड़ो मूंखे वॾो मसइलो आहे भाउ मुंहिंजा। कहिड़ो? ठीकु आहे, हे हाणे अॼु दोस्तनि तव्हां खां बि उहो सुवाल पुछियो आहे। कहिड़ो? बेहतरीन सवाल भाई। तो साईं अर्निंग केतिरी आहे माल? अर्निंग पूरा भाई की कितनी होती है साईं? ॿुधायो अॼु खणी ॿुधायो, अॼु मन को जोश चढ़े नौजवाननि खे। अर्निंग ॿुधायो साईं अॼु। मुंहिंजी अर्निंग केतिरी थींदी आहे? हा साईं यार, मुंहिंजी अर्निंग आहे कंटेंट ते, मुंहिंजे ख़्याल में $300 थींदी आहे, कॾहिं 400, कॾहिं 450। ऐं मुंहिंजी हाणे दिसंबर जी जेका अचणी आहे पेमेंट, उहा ॿुधाए छॾींदा आहिनि अॻु में ई। यूट्यूब स्टूडियो ते अची वेंदी आहे अर्निंग। त तक़रीबन $480 ठहिया आहिनि दिसंबर जे महीने जा। ऐं ऑन गोइंग आहे हाणे जनवरी, 8-9 ॾींहं थी विया आहिनि, त उन में $50 फ़िलहाल ठही वियो आहे। छो लिकायूं हरू जेका के शइ आहे त आहे। सोराब साहब $400 जो वरी कन्वर्ट करे पाकिस्तानी ॿुधायो, डॉलरनि जी असांखे ख़बर न पवंदी आहे। हाणे ज़फर साहब न माशाल्लाह साईं, गंज आहे पाकिस्तान में। मुंहिंजी त एतिरी न, असांजी त अधु बि एतिरी न आहे। पाकिस्तानी तक़रीबन 60-70 हज़ार 80 हज़ार तक़रीबन ठही वेंदो आहे महीने में। माशाल्लाह बेहतरीन। दोस्तो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, इन शइ जो मां पाण गवाह आहियां। ठीकु आहे भाऊ, अगरि चए थो माशाल्लाह हिननि जो प्रोफाइल अलाह हिननि खे अञा इज़त ॾे, प्रोफाइल तमामु सुठो आहे, पर उन सां गॾोगॾु हे डेली वीडियो रिकॉर्ड कंदा आहिनि। इन शइ जो मां हिननि सां वेठो हुअमि त बि भला हिकिड़ो असां सीन रिकॉर्ड करे वठूं। यकीन कयो हे माशाल्लाह ईअं सम्झो त डेली हिन जी नौकिरी आहे। जीअं सौराब चयो न भाउ, त साईं तव्हां मुस्तक़िल मिज़ाजी हुजे, कोई ॾिसे न ॾिसे, तव्हांजी वीडियो अचणु खपे। सही था चओ। उहो ॾिसंदा न भाउ, मसइलो इहो आहे अॻिला यूट्यूब वारा जेके आहिनि उहे बि ॾिसंदा आहिनि। त असां जेके हिनखे पैसा ॾियूं था हिन क्रिएटर खे, उहो सरींदा असांजे क्रिएटर आहिनि। हाय क्रिएटर जेका बि मेल ईंदी आहे, उहो असांखे नाले सां कोन सरींदा आहिनि। हुनखे नाले सां कोई सरोकार न आहे त ज़फर आहे, तारिक आहे, सोराब आहे, अली गुल आहे, केरु आहे, वाट एवर। उहे चवंदा आहिनि हाय क्रिएटर व्हाट्स गोइंग ऑन, छा थी वियो अथव तव्हांखे, तव्हांजा व्यूज़ छो घटि था अचनि, कीप इट अप, महिनत कयो, छा था कयो। क्रिएटर सरींदा आहिनि उहे असांखे। त हू ॾिसंदा त असांजो यार हिन माण्हूअ खे पैसा ॾियूं था, हे असां सां केतिरो सिंसियर आहे। हू ॾिसंदा त यार हे माना मुस्तक़िल मिज़ाजी सां ऐं कंटिन्यूअसली
ॿिए ॾींहुं टे ॾींहुं वीडियो रखे थो, माना हे असांखे सीरियस वठे थो। जॾहिं उहो ॾिसंदा यार असांखे सीरियस नथो वठे, असां हिनखे छो हिनखे रिकमेंड कयूं काॾे ॿियनि, या छो एड लॻायूं असां हिनजे वीडियो ते, हे असांखे सीरियस ई कोन थो वठे। असां हिनखे पैसा ॾियण लाइ वेठा आहियूं हिते, ऐं हीअ आहे जो असांखे लेखे ई नथो। 8-8 10-10 ॾींहं 12-12 ॾींहं 15-15 ॾींहं गुज़री था वञनि, पंहिंजी मर्ज़ी सां वीडियो थो रखे त पोइ भला हले छॾ मंडे खे वारीअ में। पर जॾहिं यूट्यूब वारा ॾिसंदा, मैनेजमेंट ॾिसंदा, न यार हे माना कंसिस्टेंसी सां वीडियो बि रखे थो, डेली रखे थो वीडियो, ॿिए ॾींहुं टे ॾींहुं अची थी वञे, ऐं व्यूज़ बि सुठा था अचनि, हिनखे अॻिते कर। पोइ हू पाण बि अॻिते कंदा आहिनि, यूट्यूब मैनेजमेंट बि। इहा असांजे दोस्तनि खे ॻाल्हि सम्झ में अचणु खपे। मां असांजे ॻोठ में वेही करे अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजी अर्निंग ॿुधाए छॾियां। $100 त मां कमाए वेंदो आहियां ॻोठ में वेही करे, सिर्फ़ु ॿकरियूं ऐं पंहिंजो ॻोठ, इहे ज़मीनूं, कणिक ॾेखाए $100 कॾहिं महीने में ठहे थी करे 1.5 महीने में, छो जो मुंहिंजा सब्सक्राइब थोड़ा आहिनि, व्यूज़ मुंहिंजा घटि था अचनि थोड़ा। बिल्कुलु न सुठी ॻाल्हि आहे न। मां हिकिड़े छोकिरे मूंखे व्हाट्सएप ते राब्तो कयो, नौजवान हुयो, उन चयो साईं मां कहिड़ो कंटेंट रखां। मां चवां मां कीअं ॿुधायां तो कहिड़ो कंटेंट, तूं छा करे सघे थो बाबा। चई साईं मां त कुझु न ईंदी आहे, न एक्टिंग ईंदी आहे, न छा। मां चयोमांसि तुंहिंजे पाड़े में भला कुता ॿेला आहिनि, गॾ आहिनि? हा साईं उहे त जाम आहिनि। मां चयो उन्हनि खे रिकॉर्ड कर, उन्हनि खे रिकॉर्ड कर, मथां वॉइस लॻाए पंहिंजो ॿुधाईंदो वञ बाबा हे असांजे पाड़े जो कुतो आहे, हे लूसी कुतो आहे, हिन जो कलर अछो आहे, हे कुतो तव्हां ॾिसो परियां ॾिसे थो वेठो हुनखे। इहे मां चयो वीडियो ठाहे, जानवरनि जी वीडियो बि हलनि थियूं। मां चयो यार तव्हां छा सम्झो आहे यूट्यूब खे, कुतनि ॿिलनि जूं वीडियो ते मिलियन में व्यूज़ था अचनि यार। माण्हू बर्गर थो खाए वेठो, क्रंची ऐं ज़िंगर बर्गर थो खाए वेठो, चिप्स थो खाए, उहो बि वीडियो थो रखे, मिलियन में व्यूज़। यार हे छा आहे? बिल्कुलु सर। तो ॿुध सोराब भाउ, इहा त तव्हां हुनखे सम्झो, हिकिड़ो हूंदो आहे न भाउ इकानमी में वेह पोयों वेह, हिकिड़ा हूंदा आहिनि बिज़नेस क्लास वारा। कुता बिला ते अमेरिका वारा तरसनि था पिया, अंग्रेज तरसनि था पिया त कोई कुता बिला असांखे यतीम कुता बिला ॾेखारियो के हिते बिल्कुलु ठीकु आहे। मां उहो ॾिठमि मिलियन में वीडियो आहिनि यार, उहो हीअं खाए थो वेठो। हाणे इहो वीडियो आहे मिलियन में व्यूज़ आहिनि, माण्हू ॾिसंदा वेठा हुनखे। अरे बर्गर थो खाए वेठो, फिंगर चिप्स थो खाए वेठो, फ्रेंच फ्राइज़ खाए थो वेठो, कॾहिं पिज़्ज़ा थो खाए, उहो जेके आवाज़ था थियनि न उहो बि माना माइक लॻल आहे, सेंसेटिव स्टूडियो में वेठो आहे, वीडियो हले थी पई, हे खाए थो वेठो। अरे मां चयो हे छा, मिलियन में व्यूज़, 7-7 8-8 मिलियन व्यूज़, यार छा आहे? सही। ऐं हिकिड़ी ॿी सोराब काफ़ी, यानी मां दोस्तनि पुछो बि हो विच में, मां शुरू में वीडियोज़ ठारायूं हुयूं सेलिब्रिटीज़ को न, ठीकु आहे, या हिते बि इंटरनेशनल माण्हू पैसा वठंदा आहिनि, हिनखे बुरो न सम्झंदो आहे कोई बि। उहो चए थो त भाउ मुंहिंजो आहे ई इहा रोज़ी रोटी, ठीकु आहे। हाणे कुझु दोस्त बि चवनि था, तव्हां बि जीअं हाणे चयो न दोस्त फरमाइशूं कंदा आहिनि, त पोइ तव्हांजी माना का फीस वग़ैरह आहे हो, का शेड्यूल चार्ट ठाहियो अथव या कोन? उहो इन जे करे थो पुछां भाउ मुंहिंजा, मां वटि काफ़ी यानी माण्हुनि ईअं सम्झो त मां विच में तस्वीरां बि, पोर्ट्रेट्स वग़ैरह बि, उन्हनि जूं बि साईं पूरी प्राइस शीट ठहियल आहे, ठीकु आहे। अबा सही आहे, असां हाज़ुरु आहियो, असांजो फन हाज़ुरु आहे तव्हांजे लाइ, पर हीअ फीस अथव त तव्हां ॾींदव त ठीकु आहे, जेका शइ तव्हां चओ। हाणे मां रबी पीरज़ादा खां ठाराई हुयमि, डेफिनेटली उन्हनि पंहिंजे पेज ते लिखियो आहे, तव्हांखे प्रमोशन लाइ कुझु बि करणो आहे, मां चयो ठीकु आहे, मूंखे पोर्ट्रेट ठाहे ॾियो तव्हां। त ईअं बि फीस पुछनि था पिया। फीस त असां रखूं, मसइलो इहो आहे असांजा माण्हू जेको आहे न, माना फीस रखूं ज़ाहिर पंहिंजी हुन लेवल जे हिसाब सां रखणी आहे न, असांजो कैलिबर आहे जेको, या जेको असां सीनियरिटी जे हिसाब सां। जेकॾहिं असां कंहिंखे चवंदा न बाबा मिसाल जी ॻाल्हि, असां चवंदा साईं 10,000 रुपया लॻंदव, चवंदा न साईं ग़रीब माण्हू असां 10,000 न आहिनि। बाबा पोइ न आहिनि त छो था हेॾी फरमाइशी कयो? माना हूअ कार आहे, असांजो दोस्त आहे हिकिड़ो सखर में, अनवर मंगी साहब, त उहो पाड़े जी जो बिजली कटे विया, PMT लाहे विया, नॉन बिलिंग ते बिल न पिया पियारनि, त माण्हुनि वरी एहतजाज कयो, रोड बंदि कयूं खणी। ॿाहिरि निकिरी हुनखे सभिनी खे चढ़े, ॻाल्हि त ॿुधो, हिकु नाला ॾुखिया, ॿियो रहूं बि सुखिया, ऐं आहियूं बि कुल बुखिया। हिकु तव्हां बिल न भरियो, हणो कुंडा, वरी जेको आहे एसियूं बि हलायो सही, वरी बिल बि न भरींदो, वरी सुम्हूं बि सुखिया, नाला बि ॾुखिया, आहियूं बि कुल बुखिया। असां वटि बि इहा हालत आहे। बाबा जॾहिं चैनल तव्हां ठाहियो आहे, ज़ाहिर आहे हुन त अॻिते हली अर्निंग थींदी न, त हुन लाइ इन्वेस्ट त करणी पवंदी न पहिरियां। सही आहे। तव्हां जॾहिं लख लॻाईंदव तॾहिं 10,000 कमाईंदव न, इन्वेस्ट थींदी आहे न हर कम में। जीअं असांजो इन्वेस्ट कई आहे, हेॾो स्टूडियो ठाहियो आहे, शयूं वरितियूं आहिनि,
वो चवनि था साईं 5000 रुपया तव्हां लॻंदा साईं वीडियो जा। साईं एॾा? वो तो साईं तव्हां लखे रुपया डेली कमाईंदा हूंदव। मां चयो ईअं ई कमाईंदा, तव्हां जहिड़ा ई मिलंदा आहिनि सभु। बा मुंहिंजा साईं थोरा पोइ ॻाल्हि ईअं आहे प्यारा त ॾिस हाणे जंहिं वटि सिविक जा पैसा न आहिनि, अबा जेको चए थो अबा 2000 ॿियो कुझु न चओ, 5000 पखी आहे वेठो आहे असां वटि, या जेके अब उभरंदड़ सितारा आहिनि या कोई बि थी थो सघे, ठीकु आहे। इहो माण्हू खे पंहिंजे सर करे पियो त तव्हां साईं असांजे माण्हुनि खे थोरो मोटिवेट करिणो पवंदो, सम्झाइणो पवंदो बाबा हे दुनिया में हीअं ई शयूं हलंदियूं आहिनि। ऐं काई प्रोडक्ट आहे न, मिसाल जी ॻाल्हि, मां जिते बि वेंदो आहियां, असां किथे होटल ते किथे वेंदा आहियूं, त मुंहिंजी अहिड़ी आदत आहे, मां हुनजो मिनरल वाटर जी या काई कोल्ड ड्रिंक हूंदी आहे कुझु, उनजी पनी जेका रेपर लाहे छॾींदो आहे। सही आहे। सभु चवंदा आहिनि रेपर छो थो लाहे? मां चवंदा मासां वरिती आहे ही पैसनि सां वठी करे शइ वठूं वापरायूं था। सुभाणे कोई बि असांजो हिते फोटो कढी ऐं साइन बोर्ड ते हणी छॾे त सौराब सोनू बाबा हे मिनरल वाटर इस्तेमालु कंदो आहे, पीअंदो आहे, छो फ्री में कयूं असां हुनजी एड? बिल्कुलु असां पैसनि सां बोतल वरिती आहे उहा, त असां जो फोटो कोई कढी करे रखी छॾे या सोशल मीडिया ते हलाए त भाई हीअ कोल्ड ड्रिंक सौराब सुमरो ही पसंदि आया, ही पाणी पीअंदो आहे, उहो मिनरल वाटर, तव्हां बि इहो वठो, तव्हां हुनजी त सेल वधी वेंदी। ईअं छो कयूं असां? ॿाहिरि मुल्कनि में त नाले खणण जा टाइम जा पैसा हूंदा आहिनि सर, टाइम जा। मूंसां हिकिड़ो ऑस्ट्रेलिया में आहे अदी असांजी सलमा गुलज़ार, हुननि जो चैनल बि आहे, त हुते त ॿाहिरि मुल्कनि में ज़ारा सभु प्रोफेशनल, हुनखे ख़बर आहे न। आहे साईं न्याज़ पवार साहिब जी सिस्टर आहे, असांजो जेको दोस्त आहे काविश जो न्यूज़ एडिटर आहे, हुनजे केयर ऑफ हुननि ॻाल्हायो, त हुननि बाक़ाइदे मूंखां पहिरियां इजाज़त वरिती, पुछऊं दादा तव्हांजो इंटरव्यू करिणो आहे, लाइव तव्हांखे वठिणो आहे, ऐं तव्हांजे चार्जिस केतिरा थींदा? मां चयो अदी चार्जिस जी का ॻाल्हि ई न आहे, को मसइलो न आहे। चए न चार्जिस त हूंदा आहिनि न, असां त हिते ऑस्ट्रेलिया में त तक़रीबन पेमेंट ॾींदा आहियूं, जेके बि जेका टाइम वठंदा आहियूं थोरो बि। असांजे माण्हू चओ डॉक्टर खां टाइम वठंदा, हुनजी फीस हूंदी आहे न हिकिड़ी, वकील जी फीस हूंदी आहे, उहो टाइम ॾींदो आहे न पंहिंजो। त मां चयो अदी अहिड़ी का ॻाल्हि न आहे, तव्हां वठी सघो था। चयो वरी महिरबानी। पोइ मां अचे, अच्छा हुन वरी पोइ वीडियो ते लिखियो त सौराब सुमरो जी माना कर्टसी में असांखां ही इंटरव्यू ॾिनो आहे, ऐं हुन कम्प्लीमेंट्री आहे असांखे, माना हुन गिफ्ट कयो आहे इहो असांखे, पंहिंजो टाइम स्पेंड जेको कयो अथई, इहो असां हुनजा शुक्रगुज़ार आहियूं। जे इहो न लिखनि त माना ॿिया माण्हू हुननि खे इहो ई सम्झंदा पिया हिनखे पे कयो अथऊं। इहा हालत आहे यार हिते। हाणे मां सम्झाए बीठो माण्हुनि खे त बाबा ईअं न कयो, तव्हांजी सेल वधंदी। ज़ाहिर मां चवंदुमि कंहिंजे लाइ त हीअ शइ इस्तेमालु कयो, या हिन चैनल ते अचो, हे यूट्यूब चैनल ॾिसो, त ज़ाहिर आहे माण्हू कुझु न कुझु सब्सक्राइबर ईंदा। हक़ीक़त आहे। हाणे हिकिड़े हमरा मूंखे चयो फोन करे, साईं मां कोचिंग सेंटर हलाईंदो आहियां, तालीम जे मैदान में तव्हां बि सुठो कमु कयो था ईअं, उनजे लाइ हिकिड़ो वीडियो ठाहे ॾियो। मां चयो दादा छा फीस वठंदो आहे? चई साईं फीस घणी न आहे, बसि 3000 रुपया फी छोकिरे खां वठंदो आहे महीने जा। मां चयो घणा छोकिरा आहिनि तव्हां वटि? चई तक़रीबन आहिनि 70-80 छोकिरा आहिनि। मां चयो हाणे जेकॾहिं मां वीडियो ठाहे पंहिंजे पेज ते रखां त 6 लख फॉलोअर आहिनि। सही आहे। 6 लखनि मां जेकॾहिं लख बि न अचनि, 1000 त ईंदा, 1000 अचनि, 100 त तुंहिंजा शागिर्द वधंदा, 100 शागिर्द तुंहिंजा वधंदा। 3000 रुपया तूं हिकिड़े माण्हू खां वठे थो, घणा पैसा थी वेंदा? उन मां मूंखे तूं हिकिड़ो 1% त ॾे यार। साईं वॾी ॻाल्हि आहे, हूअं त चवंदा आहियो तव्हां तालीम लाइ हीअं वॾो कमु था कयो, सपोर्ट कंदा आहियो, हेल्प कंदा आहियो, ऐं हाणे असां पैसा था वठो। मां चयो तव्हां छो था वठो पैसा? तव्हां तालीम मुफ़्त में ॾियो न। की साईं ख़र्च बि त आहिनि न साईं, जॻह किराए ते वरिती आहे, टीचर रखियल आहिनि, उन्हनि जूं पघारूं आहिनि, हीअं तॾहिं त एतिरो असां मिनिमम अमाउंट रखियो। मां चयो मां बि मिनिमम अमाउंट थो वठां। मिसाल जी ॻाल्हि 100 शागिर्द तव्हां खां अची करे दाख़िला वठनि था, 3000 रुपया हिकिड़े शागिर्द खां तव्हां वठो, घणा थिया? 3 लख। हिसाब करे ॿुधायो ज़फर साहब। 3 लख। 3 लख थिया। 3 लख ते मां चयो 1% त ॾियो मूंखे। न साईं एतिरा न। अड़े मां चयो बाबा 3000 त ॾियो भला। न साईं फ्री में करे ॾियो न। इहा हालत 50-50 में खाको अॻे ॾेखारियो, ज़ेबा शहनाज़ ईंदी आहे इस्माइल तारा वटि, इस्माइल तारा बुरका विकिणंदो आहे, हुनखे चवंदा भाई जान ये बुरका कितने का है? बाजी 200 रुपए, घाप किलो 200 रुपए, 200 रुपए। नहीं भाई 200 तो महंगा है, थोड़ा कम कर लो। चलो 150 दो, 150। नहीं भाई 150 में भी महंगा है, कुछ तो कम करें। चलो बहन जी आप ऐसा करें 100 रुपए दे, 100 रुपए दे बुरका ले, 100 रुपए दे। नहीं भाई 100 रुपए में भी महंगा है, आप कुछ कम करें। चलिए आप ऐसा करें 50 में दे दे, 50 ये 50 रुपए दे, 50 बुरका। नहीं भाई 50 तो बहुत है, कम कर ले। अच्छा ऐसा करें आप मुफ्त में ले जाए, मुफ्त में ले जाए। तो वो चीज फिर भाईजान 2 दे दो। असां वटि बि इहा हालत आहे।
वाह साईं वाह। फ्री में करे ॾियो ऐं पोइ ॿ ठाहे ॾियो वीडियो बि। इहा बिल्कुलु। हालत आहे यार, छा कयूं। बस साईं तव्हां वीडियोस में का अहिड़ी मैसेज ॾींदा कयो न सौराब साहब, फनी वीडियोस हुजनि मैसेज पर कुछ मैसेज भी हुजे, मां सम्झां थो। साईं मैसेज त ॾियूं था पर अॻिला हुनखे एक्सेप्ट बि त कनि न। असां वटि माना माण्हू जेके आहिनि नेगेटिव शयूं जल्दी एडॉप्ट था कनि। माना असां जेको हाणे जे गामूं थिक थी चवंदो आहे लान तीर या भुजा ॾींदो आहे, नंढा ॿार इहे जल्दी एडॉप्ट था कनि शयूं। हा ऐं साईं असां हा, जेके इहा सुठियूं इहा शयूं ॿुधायूं था वेही मैसेज ॾियूं था कोई संजीदा या तंज़ में या स्टायर आहे कोई, उनखे उहो सीरियस नथा वठनि। चवंदा हा इहा मिड़ई ॻाल्हि कई अथऊं सुठो आहे मैसेज आहे। हाणे मां जेको नशे ते कयो हुयो, पखीअ खे ॾेखारियुमि सही अचे थो जी जी लुॾंदो लमंदो, मां सम्झो नशो कयो अथई, गुटको खाधो अथई, शराब पीतो अथई, पान खाधो अथई, चवंदो न बाक़ी छा चवंदो आहे त मां PhD जो इम्तिहान ॾिनी थो अचां, सवाल ॾिसी करे मथो ई फिरी वियो। मां चयो अच्छा, मां सम्झो नौजवान असां नशे ते लथा आहिनि। पर उन में इहो हिकिड़ो मैसेज हुयो त PhD ऐं JST जा सवाल ई अहिड़ा ॾुखिया हुया जो नौजवान जा दिमाग़ ई फ्री विया, ज़हनी माज़ूर थी विया छोकिरा। इहो मैसेज असां ॾिनो। हिते इहा शइ हिते थिए थी पंहिंजे ख़ासि करे सिंध में, इहा शइ मां ॾिठी आहे सोशल मीडिया ते। उनजा व्यूज़ ई नथा अचनि। मोटिवेशनल वीडियो ठाहियूं था काई, सम्झाइण वारी का वीडियो ठाहियूं था, कोई मैसेज ॾियूं था क़ौमी, उनजा व्यूज़ ई नथा अचनि, सीरियस ई नथा वठनि माण्हू। नंढियुनि ॻाल्हियुनि खे साईं पकड़नि था, ख़ासि करे न जेकी माना फेमस माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे पकड़ींदा आहिनि। बाबा नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि का ग़लति मां हिन जी ॻाल्हि हुजे त बसि हिनखे वायरल कयूं, पोइ बसि हिन ग़लति ॻाल्हियुनि खे, ग़लति ॻाल्हि बेशक न हूंदी आहे। हाणे तव्हां ॿियनि पाड़ेसरी मुल्क खे ॾिसो, उते न नंढियुनि शयुनि खे इग्नोर करे छॾींदा आहिनि, उन्हनि खे फ़ाइदो आहे। असां हिते वरी सिर्फ़ु का शइ असां पकड़ूं न आस्ते आस्ते असांजा माण्हू थींदा, आस्ते आस्ते जेसिताईं सिखनि। बिल्कुलु साईं। हाणे दोस्त आहे असांजो जिगर जलाल, हुन बि यूट्यूब चैनल ठाहियो आहे। मूं ॾे ई वाह लिंक वाह मोकिलियईं, चयो लिंक मोकिलियईं, चईं त जेको आहे सब्सक्राइब कर ऐं शेयर कर, हीअं कर। मां जो चैनल ते वञांसि त हिकिड़ो ई सब्सक्राइबर हो जेको साईं पाण हुयो। वीडियो बि हिकिड़ो ई रखियो हुयईं जेको पराओ कंपनीअ जो गानो वाह हुयो। मां फोन करे बिल्कुलु चयोमांसि जिगर जलाल ईअं त न कर न बाबा, परायूं शयूं त न रखो न। चवंदा साईं पराई न आहे, मुंहिंजो पंहिंजो गानो आहे। पंहिंजो गानो ॻायो त तूं आहे, कंपनीअ जो अॻ में रखियल आहे यूट्यूब ते न। चई हा रखियल त आहे। मां चयो पोइ तूं छो रखियो आहे? पोइ छा बिल्कुलु कयां? मां साईं चयो हाणे पहिरियां तूं पंहिंजो वीडियो छॾ, पाण वेहो साम्हूं ॿुधाए भाउ मुंहिंजो नालो आहे जिगर जलाल चांडियो, मां यूट्यूब चैनल ठाहियो आहे, मुंहिंजी सपोर्ट कयो। पंहिंजो वीडियो छॾ बिल्कुलु पहिरियां, माण्हू ख़बर त पए, माण्हू वफ़ादारी कीअं साईं सम्झंदा तुंहिंजो चैनल आहे। ईअं त कंहिं ॿिए बि तुंहिंजो नालो लिखी करे जिगर जलाल लिखी करे ऐं तुंहिंजा वीडियोस रखंदो, पिया सब्सक्राइबर खणंदो। हा यार पोइ ईअं सही ॿुधायो ॻाल्हि न असांखे को रहनुमाई कयो। मां चयो मां त ॿुधाईंदो वञा, तूं उहो कंदो वञ। हाणे इहा हालत आहे, हिकिड़ो वफ़ादारी साईं सब्सक्राइबर, सोलंकी साहब। उहो बि पाण। पोइ जॾहिं मां इहा शइ ॿुधाईमांसि वीडियो रखियईं, मां ॿिनि ॾींहंनि खां पोइ 3 ॾींहंनि खां ॾिठोमांसि त 157 सब्सक्राइबर थी वियासीं। गुड। पोइ चए पोइ यार वाह जी ॻाल्हि ॿुधाई तूं यार, मां जेको 8-10 ॾींहं थी विया वीडियो रखियो ऐं 20-22 व्यूज़ उहे मां पाण ई कया, को अलाए छा पाण ई ॾिठा वेई। मां चयो यार हिकिड़ो ई सब्सक्राइबर आहीं तूं यार। बिल्कुलु पोइ इहे 22 दफ़ा त मां न ॾिठो। मां चयो ज़रूरी न आहे त जेके सब्सक्राइबर आहिनि उहे ई ॾिसनि तुंहिंजा, नॉन सब्सक्राइबर बि वीडियो ॾिसंदा आहिनि। बिल्कुलु सर बिल्कुलु। इहा हालत हाणे आहे। साईं टिकटॉक ते फेमस थियो त वफ़ा अली सोलंकी, तव्हां साईं ॾिठो हूंदो, सोलंकी जो छोकिरो जेको अलाए यार उर्दू मां में। टिकटॉक ॾिसंदो ई न आहियां। मूंखे त टिकटॉक करे 2-3 सुञाणा, अक्सा किंजर आहे या असां वारो यार आहे मंसूर चांडियो जेको छड़ियूं हणंदो आहे हेॾे होॾे ॾाढो, इहो बि दोस्त आहे असांजो पुराणो। बिल्कुलु साईं टिकटॉकर बिल्कुलु 2-3 ईअं सुञाणा, बाक़ी ॾिसंदो न आहियां घणा। टिकटॉक में सही फ़ाइदो त न आहे कोई, अर्निंग त आहे कोन। बिल्कुलु उहो 5 मिंट साईं अधु कलाक पहिरियां असां ॻाल्हायूं पिया इन ते ज़फरुल्ला साहब सां। मां चयो टिकटॉक खां बहितर आहे त दोस्त यूट्यूब ते अचनि त बहितर आहे। ॿियो टिकटॉक ते आहे पराई परफॉर्मेंस ते बीही करे एक्टिंग कनि न। बिल्कुलु माना ॿिए जा गाना आहिनि, उन लिपसिंग करणी आहे बि। उन ई टिकटॉकर खे तव्हां स्क्रिप्ट ॾियो, कोई स्क्रिप्ट ॾियो, अब हे स्क्रिप्ट आहे, हे स्क्रिप्ट आहे, हे टेम्पो रखिणो आहे, ॻाल्हाए ॾेखार, न करे सघंदो त माना हुनजो सही पंहिंजो छा आहे, ॻाल्हि कहिड़ो टैलेंट आहे। बिल्कुलु। ऐं वॉइस ओवर बि कंदा आहिनि, त उहो माना न हुजण जे बराबरि वॉइस ॿिए जो हूंदो आहे, सिर्फ़ु पंहिंजे लिपसिंग कंदा हा आहिनि, न हाणे फ़ाइदो जीअं बि घटि मंसूर चांडियो आहे, मंसूर चांडियो जो वॉइस कंदो आहे उहो सजाद छोकिरो अथसि ॿियो जो गॾु हूंदो आहे, चाढ़ियो। मुमताज़ बिल्कुलु मौला जो भाइटियो आहे। ऑडियो हुनजो हूंदो बिल्कुलु आहे, वीडियो में हे माना एक्शन कंदो आहे त वणंदो आहे, शइ खे वणंदो आहे माण्हू, एक्शन बि ॾाढा सुठा हूंदा आहिनि। हाणे मूंखे उहो ॿुधाए पियो, चए असां यार 500 रुपया माण्हू मथे नथा ॾियनि, जंहिंजा नाला खणूं था माण्हुनि जा,
वो 500 रुपया भी नथा ॾियनि असांखे नाले खणण जा। अञा हिन खां घटि छा कयूं यार। ऐं पोइ एतिरी बाक़ी महिनत हाणे साईं ये यूट्यूब ते करे ना त पोइ मां सम्झां थो एतिरे ते हिननि जा काफ़ी सब्सक्राइब थियनि हा। यूट्यूब ते कनि हा त सुठो हुयो न, पर हाणे मुंहिंजे ख्याल में यूट्यूब ते ठाहियो अथऊं चैनल अलाए न ख़बर न आहे। केतिरो सम्झायूं यार ज़फर भाउ, केतिरो सम्झायूं यार, तूं खिले तो अखियूं तुंहिंजूं चुचियूं थी वञनि सफ़ा। साईं असांजूं अखियूं ई नशीलियूं आहिनि, जेको ॾिसो ॿुॾी वेंदो आहे, इन करे हा। खोली ताईं न आहियो। कीअं आयो ऐं हलिया त ॿेड़िया टाउन घुमंदा पिया वतऊं, हा हिते आए जॾहिं। बसि साईं हिकु दफ़ो न काफ़ी दफ़ा मुलाक़ात थी, मोहबत आहे तव्हांजी अदा। हुते वेठा हुआसीं होटल ते लाइव जो हाणे तूं त अची छोकिरा हुते पुॼी विया लाइव ॾिसी करे, लोकेशन ॾिसी त हिते वेठा आहिनि पहुची विया। पोइ हिन जे करे त चवंदुमि अदा मां तव्हांखे न ॿुधाईंदुमि हिन वक़्तु त हिन वक़्तु मां किथे आहियां। माण्हू होशियार आहिनि, लोकेशन ॾिसी सम्झी था आहिनि त कहिड़ो इलाइक़ो आहे, कहिड़ी एरिया आहे। बिल्कुलु बिल्कुलु साईं। हाणे मुंहिंजे ख़्याल में असां हिकु कलाक 40 मिंट थी विया, तव्हां वञण वारा आहियो जो मां अची वियुमि त वरी वधाए छॾिया वक़्त खे। मां दोस्तनि खे है न? ॿुधायां अदा, मूंखे काफ़ी दोस्त हेठां कमेंट बि करनि था पिया त साईं हा तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियो हुयो, पर मां दोस्तनि खे ॿुधायां त साईं मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ी मुंहिंजी नेचर आहे, जॾहिं को बहितरीनु इंसान, को बहितरीनु तजुर्बो रखंदड़ ऐं मुंहिंजे दिलि खे वेझो हूंदो आहे न, ईअं सम्झो त मां हुनखे न दिलि सां ॿुधंदो आहियां। सौराब सूंबुरो बि उन्हनि मां हिकिड़ो आहे जेको, ऐं मां त अॻ में बि चई चुको आहियां, जेके फ़नकार आहिनि, आर्टिस्ट आहिनि, कहिड़ो बि हुननि जो फ़न आहे, उन्हनि खे मां वली सम्झंदो आहियां। त साईं हे बि सौराब सूंबुरो बि सम्झो मुंहिंजे लाइ वली आहिनि। मां इन जे करे चुप करे उफ़ बि नथो कयां, चुप करे ॿुधां थो पियो, छो त साईं साईं जन जी हाणे ॿुधायो असांजे लाइ, मुंहिंजे लाइ हिकु हिकु सेकेंड वक़्त जो वली आहे। हे साईं ॻाल्हाए घणा हणंदो आहे। मां बि अहिड़ी वली थी वई थो, ॾाढो शाल बाल हणी वेही थो रहां, मां बि सौराब ॾाढो ॻाल्हि ॿुध भाउ मुंहिंजा, पीड़ थी वेही थो रहां। ॿुध ईअं न त मुंहिंजे अंदर जो गमू जागी वञे। ॾिस यार, हक़ीक़त इहा आहे दा। बाक़ी हाणे दोस्त हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, जेको जीअं सम्झे, असांखे जेको दिलि में सम्झ में ईंदो आहे उहो ज़फर असां साहब कॾहिं तव्हां बि ईअं गामू वांगे करे अबोड़े हिते बि पहुची विया सौराब, हिते बि न छॾींदे मूंखे कीअं अली कंदा रे न न इंशाल्लाह साईं। मां त दोस्तनि खे ॿुधायां, मां इंशाल्लाह पाकिस्तान जॾहिं बि हाणे आयुमि, इंशाल्लाह सौराब प्रोडक्शन ते मां पंहिंजी हिकिड़ी वीडियो ठाराईंदुमि, ठीकु आहे। उन में असां पाण ईंदासीं, तव्हांखे इहे इहे जेके ख़्वाहिश, हिकिड़ी माण्हू खे न ख़्वाहिश हूंदी आहे, मां जीअं हाणे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां पंहिंजे नाले ते हिकिड़ो गानो ठारायां, ऐं मां ठारायां बि हथो। दोस्तनि खे अॼु ॿुधायां सौराब वेठो आहे, जल्द कंदुमि, बाक़ी वीडियो बि ठाराईंदुमि, ठीकु आहे। ऐं मुफ़्त में न पैसा ॾींदुमि दा, मां मुफ़्त में कमारो न आहियां, छो त ॻाल्हि उहा ई आहे न सौराब, असां अगरि फ़ाइदो वठूं था, अगरि मूंखे बेनिफिट मिले थो त मां हूअं साईं शौक़ीन आहियां वंडण जो, शेयर मां कंदो रहंदो आहियां, त इनशाला। ऐं दोस्त बाक़ी हर कोई सियाणो आहे दा, हर कोई पंहिंजी जॻह ते लॻे थो सौराब जो कनेक्शन न न आहे। मां विच में कॉल अची वई, वीडियो कॉल पिया कनि दोस्त। हिकु त इहो वीडियो कॉल करण वारो एॾो आहे, माना हालत अॻु में बाबा पुछबो आहे कंहिंखां, सर टाइम आहे, फायर आहियो या न, वीडियो कॉल कयां, कॾहिं माण्हू किथे वेठो आहे, कॾहिं किथे वेठो आहे। अलीगुल त हिकु दफ़ो वेठो बाथरूम में वेठो, उते वीडियो कॉल कीअं कयसि, मरा पुछियो साईं छा था कयो, हुनजो टोरो थो कयां, अरे हिते त छॾियो घटि में घटि, माना फोन करे वीडियो कॉल कर, साईं छा था कयो, अरे छा कयूं यार। माना असल में हसन निसार ॿुधाए पियो, हसन निसार साहब जेको आहे तजिया निगार ॾाढो सुठो, उहो चए पियो त असां गाॾी ठाही न आहे न, इन करे असांखे हुनजे इस्तेमाल जी बि ख़बर न आहे। ईअं ई असां मोबाइल ठाही न आहे, ईजाद न कई, इन करे असांखे हुनजी इस्तेमाल जी बि ख़बर न आहे। फोन करे वरी साईं चवंदा साईं सुञात बाबा नंबर सेव न आहे, हा साईं हाणे नंबर सेव काॾा हूंदो, अरे बाबा मोबाइल चेंज था कयूं या मेल जीमेल चेंज था कयूं, सिम गुम थी वञे, मोबाइल फुल थी वञे, कुझु थी वञे थो, अॻु में ई नालो ॿुधाइबो आहे, भली नंबर सेव बि हुजे न, अदा मां ही ॻाल्हायां थो भाउ, बिल्कुलु तव्हांजो नंबर सेव आहे नाले सां, अच्छा अच्छा वॾी महिरबानी भाउ, नंबर सेव कयो त, पर तरीक़ेकार इहो आहे। व्हाट्सअप ते बि ईअं अॻु में पुछबो आहे, जीअं हाणे मां तव्हांजो ॾिसां पियो वेठो लाइव सेशन,
ज़फर भाउ मूंखे व्हाट्सएप ते मैसेज कयो, अदा अची सघो था, टाइम अथव? इहे हूंदो आहे तरीक़ेकार। जॉइन करे सघो था त अचो, मोॾे मोकिले लिंक, मां अची वियुमि, जॉइन कयुमि तव्हांखे। असां केतिरो सम्झायूं यार, छा कयूं यार, केरु आहिनि यार, केरु माण्हू आहिनि यार। ज़ोराब यार हर ॿारनि कंहिंजो ॿारनि नंढनि ॿुध, कॾहिं कॾहिं मूंखे बि बाहि वठी वेंदी आहे। ॿुध, इहा जेका कम वारी ॻाल्हि कए न, असांखे बि कॾहिं कॾहिं टांडा मूंखे लॻंदा आहिनि। पोइ मां हुन खां सिर्फ़ु वधीक न चवंदो आहियां। मां चवंदो आहियां यार वीचारो जंहिं दोस्त फ़ोन कयो आहे, हुननि जी सोचण सम्झण जी सलाहियत एतिरे ताईं आहे। मां इन करे हुननि खे अफ़सोस न कर। हा, बाक़ी जेको बे वक़्तु मां किथे वेठो आहियां, मीटिंग में वेठो आहियां या कंहिं शइ में वेठो आहियां, त मां लाइव ई हुनजी कॉल अटेंड ई न कंदो आहियां, बिज़ी करे छॾींदो आहियांसि या ईअं करे छॾींदो। हाणे उहो इन जी ॿी ॻाल्हि मिसाल ॾियां, हाणे हे दोस्त आहे हिकिड़ो अहमद नवाज़ खोसो साहिबु, ठीकु आहे। हाणे मूंखे चए थो त साईं, हाणे मां हिन में कसूरवार हिन खे नथो सम्झां न। हाणे ज़फ़र साहिबु आप क्या कमु छा कंदो आहे अमेरिका में, ठीकु आहे। मां तुंहिंजो पुराणो फॉलोअर आहियां, ठीकु आहे, पर मूंखे अॼु ताईं सम्झ में न आयो तूं कमु छा कंदो आहे। उहा शायदि 15 दफ़ा बल्कि 20 दफ़ा ॿुधाए चुका आहे ज़फरला साहब। ठीकु बस आहे। साईं, या मां वीडियो में ॾेखारींदो रहंदो आहियां त भाउ मुंहिंजा हीअ शइ मुंहिंजी आहे, ठीकु आहे। मां हे कम कंदो रहंदो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी इहा शइ, ॿी ॻाल्हि मां दोस्तनि खे वार वार चवंदो आहियां, असांजा माना मां इहा शइ ॾिठी आहे इंडो पाक में, केर बि हुजे, इंडो पाक पूरे रीजन जी सोसाइटी में असांखे इहा आहे त साईं ॻाल्हि ॿुधो, असां ॿिए जा ठेकेदार मुफ़्त में फॉरन थी वेंदा आहियूं। मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी आहे, मां पंहिंजी ज़िंदगी में पर्सनल लाइफ में छा बि कयां थो पियो, ठीकु आहे, उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। मां पंहिंजे रब खे जवाबु ॾींदो, ठीकु आहे। दोस्त फॉरन का अहिड़ी शइ ॾिसंदे न, चवंदा अहिड़े ॾिठे हे हाणे इहो कमु थो करे, हीअं थो करे। अबा मुंहिंजी पंहिंजी पर्सनल ज़िंदगी आहे, मां छा बि कयां थो। तव्हां पंहिंजी पर्सनल ज़िंदगी में छा था कयो, उहो तव्हांजो मसइलो आहे, ठीकु आहे। त भाउ मुंहिंजा ईअं हाणे का मां ॿुधायां थोरा, मां अरबन सां रहियो आहे, मुंहिंजी दोस्ती आहे, कमकारियूं अचु वञु आहे बहरेन में ऐं मिडल ईस्ट में। त कंहिं महिल मां हुको पींदो आहियां, ठीकु आहे। हाणे दोस्त हुन ते चवंदा आहिनि साईं तूं हुको बि पींदो आहे, यार माण्हू आहियां मां, मुंहिंजी अगरि दिलि चए थी, मुंहिंजो पंहिंजो पर्सनल फेल आहे उहो मुंहिंजो न, ठीकु आहे। उन में दोस्त साईं उन ते जजमेंट, मां चयो ख़ुदा रा जजमेंट, ॿिए जे बारे में जजमेंटल न थियो। तव्हां रब खे पंहिंजो हिसाबु ॾींदव, ज़फ़र भुटे जो न ॾींदव, ठीकु आहे। मां पंहिंजो हिसाबु ॾींदुमि। असांजे यकीन करे मुंहिंजो पाड़े वारो पुलिस वारो आहे, यकीन कर उहो मां को इहो न पुछंदो आहे राति जो 3 बजे तूं लाइटियूं हलायूं छा ते रड़ींदो करें पियो। बाहि जो मच ॿारी वेठो आहे, नेपालनि जी भित भित सां आहे सौराब, भित भित सां। अच्छा। असां ॿुध, भित भित सां बि न, हिक ई भित आहे, हिक ई काठी जो थोरो डंडियूं लॻल आहिनि। त कॾहिं हो माॾे ईअं उथी करे न आया न त यार ख़ुदा खे मन पई रहो, असांजी निंड थो ख़राबु करे, छा धुआं कढिया थी। माना हिते माण्हू हर को पंहिंजी ज़िंदगी में कीअं गुज़ारे थो, उहो तुंहिंजो पर्सनल मैटर आहे। तुंहिंजो मज़हबी कहिड़ो बिलीव आहे उहो तुंहिंजो पर्सनल मैटर आहे। हितां जी गवर्नमेंट मूंखे नथी अचे डंडो खणे हलड़े सिधो थी, तूं क्रिश्चन थी, छो नथो थिए। बिल्कुलु बिल्कुलु इहे शयूं आहिनि। बाक़ी सौराब ॾाढी ख़ुशी थी, दिलि ख़ुशि करे छॾे, ॿुधे मोहबतूं आहिनि, ठीकु आहे। महिरबानी, असांजो त कमु ई इहो आहे, दिलि ख़ुशि करणु माण्हुनि जी। साईं असां त तव्हांखे ॿुधो, अॻ में ई मां लक़ब ॾेई छॾींदो आर्टिस्टनि खे, मुंहिंजे लाइ वली आहिनि, मुंहिंजी सोच इहा आहे। यार वाह वाह, ठीकु आहे, महिरबानी भाउ, महिरबानी। हा हा, न न बिल्कुलु बिल्कुलु, आईंदा बि कॾहिं बि ॿुधाइजो त लाइव ईंदासीं, वरी कचहरी कंदासीं। न न। ऐं ॿी ॻाल्हि सौराब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए आहे, मुंहिंजो पंहिंजो पर्सनल ज़ाती इहो एक्सपीरियंस रहियो आहे। ॿुधे, तव्हांजा भाउ मुंहिंजा लाफ्टर हाउस जा जेतिरा प्रोग्राम हुजनि, जेतिरा जॾहिं खां शुरू कयो अथव, ठीकु आहे, या तव्हांजूं हाणे वीडियो थींदियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो पंहिंजो वालिद साहिब खे हाणे माइनर अटैक आयो, हार्ट अटैक हिते न अमेरिका में। पोइ उन खां पोइ ॿिए ॾींहं के माना हफ़्तो हॉस्पिटल में आयासीं, ॿिए ॾींहं के ई टीवी लॉन्च में वेठो टीवी हलाए लाफ्टर हाउस ॾिसंदो पियो। मां चयो भाई हे भला
के मथो तो हले इहो हला इहो न मटाईंदा हा मुंहिंजा तव्हांखे न आहे ख़बर तव्हां जेको कमु कयो था न ठीकु आहे मुआवज़ो अचे थो उहो पंहिंजी जॻह ते पर तव्हांजी इन कम सां न अलाए केतिरनि माण्हुनि खे ख़ुशियूं थियूं मिलनि पियूं बिल्कुलु मां बिल्कुलु पंहिंजी ज़ाती एक्सपीरियंस थो ॾेखारियां ॿुधायां मां पंहिंजी अखियुनि ॾिठो मुंहिंजो पंहिंजो वालिद साहब ठीकु आहे तव्हांजा पूरा A to Z हिकु हिकु प्रोग्राम तव्हांजा सॼा ॾिठा आहिनि चए इन खे ॾिस हिन खे ॿुधो ठीकु आहे पोइ मां वरी छा कंदुमि तव्हां वटि महिमान जेके ईंदा न मां चवंदो आहियां अबा ॿुधाए भला इन सां प्रोग्राम कयां इन सां कयां इन सां कयां काफ़ी इहे पोइ महिमान ईअं तव्हांजे प्रोग्राम उन तो ॾिसी करे माना ॻाल्हि हा ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त तव्हां त उते वेठा कमु कयो था पर तव्हांखे न आहे ख़बर तव्हांजे इन कम सां केतिरनि माण्हुनि जी ज़िंदगी ते इम्पैक्ट पए थो पियो बिल्कुलु बिल्कुलु इलाही माण्हुनि जी तबियत ख़ुशि थी वञे ऐं टाइट थी था वञनि बिल्कुलु रिलैक्स थी था वञनि स्ट्रेस में आहिनि के परेशानियुनि में आहिनि के ॾुखनि में आहिनि थोरी देरि जे लाइ सही दिलि ख़ुशि थी वञे हुननि जी पोइ दुआऊं थियूं निकिरनि हुननि जी दिलि मां बिल्कुलु बिल्कुलु असांखे मिलंदा आहिनि मुख़्तलिफ़ माना वॾी वॾी गादियुनि जा गादी नशीन उहे जॾहिं उन्हनि जा मुरीद अची ॿुधाईंदा आहिनि असांजो माना मुर्शिद साईं आहे तव्हांखे वॾो पसंदि कंदो आहे तव्हांजा क्लिप्स ॾेखारींदा हूंदा असां मोबाइल में त वॾो ख़ुशि थींदो आहे तव्हांखे दुआऊं ॾींदो आहे यानी असांखे पर पुठी माना असांजी मुलाक़ात न हूंदी आहे हुननि सां पर बिल्कुलु पर पुठी हुननि चवंदा आहिनि यार बसि हिननि खे मौला आबाद कंदो हे असांजे मुरीदनि खे ख़ुशि था कनि खिलाइनि था बाबा हे ॿेड़ा पार आहिनि हिननि जा माना वॾी ॻाल्हि आहे इहा असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे माशाल्लाह साईं वॾी बहितरीन महिरबानी सोराब साहब तव्हां आया लख ओके तारिक बोलदार जे हिकिड़े ओके वाह ओके महिरबानी सदाईं गॾु अल्लाह हाफ़िज़ थैंक यू सर थैंक यू वॾी महिरबानी तारिक तमामु भाउ बहितरीन तव्हांजे लाइ सम्झो इहो नंढिड़ो गिफ्ट हुयो ऐं वॾी महिरबानी सोराब जी जो आयो बिल्कुलु साईं आख़िर में साईं मां जॾहिं पहिरियों दफ़ो तारिक सां मिलियो न तारिक प्रोग्राम खे क्लोज़िंग अहिड़ो कयईं अॼु मां गुज़ारिश कंदुमि त उहो रिप्ले करे छॾियो उन खां पोइ असां दोस्तनि खां इजाज़त वठंदासीं साईं बिल्कुलु तमामु बहितरीन सभिनीनि दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं 2 कलाक असां सां गॾु रहिया 1 कलाक 5 मिंटनि जो जेको आहे प्रोग्राम रहियो सभिनीनि दोस्तनि जी महिरबानी ऐं अॼु मुंहिंजे जेको आहे बर्थडे ते मुंहिंजे जनमॾींहं ते काफ़ी दोस्तनि मूंखे विश कयो उन्हनि सभिनीनि दोस्तनि जी महिरबानी कुझु दोस्तनि जा कमेंट्स में नाला रहिजी विया उन्हनि जी बि महिरबानी माज़रत चवां थो उन्हनि खे ऐं जिन जिन जा नाला अची विया उन्हनि जी बि महिरबानी ख़ासि जेको आहे न हेॾे आहे सॉरी ज़फरला भुट्टो साहिब जी वॾी महिरबानी सो ऐं उन खां पोइ वरी जेको आहे न सोराब सूमर साहिब जी वॾी महिरबानी असां प्रोग्राम में आया हाणे असां इजाज़त वठंदासीं नंढिड़ो हिकिड़ो बर्थडे जो जेको आहे प्रोग्राम सजायो ज़फरला भुट्टो साहिबु मुंहिंजे लाइ मूंखे का ख़बर ई न हुई त अॼु मुंहिंजो बर्थडे आहे हुई सही पर सजाइण वारो ज़फरला भुट्टो साहिबु आहे सो वॾी महिरबानी हाणे इजाज़त वठंदासीं जाते पेर ताते ख़ैर हक़ मौजूद सदा मौजूद अस्सलाम वालेकुम या अली मदद